खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीनी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो, करार में हूंदो। जेके न आहियो त पोइ असां तव्हांजे लाइ दिलि सां दुआऊं कंदा आहियूं। अलाह कंदो तव्हांजा वार न्यारा थींदा। अॼु सुबुह सां वरी बिजली वई आहे, तव्हांखे बि ख़बर हूंदी। ऐं जीअं घरां निकितो आहियां त ख़बर पई त लाइट हली वई वरी ॿीहर, मतिलबु मां रस्ते ते हुयुसि त घरों फ़ोन आई त लाइट वरी वई आहे। सो कल्ह जेका लाइट वारी सूरत हाल खे असां मुंहुं ॾिनो आहे उनखे यकीनन तव्हां मुंहुं ॾिनो हूंदो। पूरे मुल्क में बिजली जो ड्रिगो ब्रेकडाउन रहियो ऐं ड्रिगे ब्रेकडाउन सभु धाबे जी स्टेशन खां, बल्कि धाबे जी वारे पासे खां जो कराची ॾे पाणी ईंदो आहे त उहो पाणी हिते न पुॼी सघियो कराची। सो इन जे करे पाणीअ जो तमामु घणो मसइलो थियो ऐं पाणी बि न हुयो त बिजली बि न हुई, ऐं बिजली न हुई वरी गैस बि न हुई। वॾी मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां, अॼु सुबुह खां वठी करे वरी बिजलीअ जो वॾो ड्रिगो ब्रेकडाउन चवनि था त थी वियो आहे। सो हाणे बिजली जो फॉल्ट इहो कॾहिं दुरुस्त थींदो का ख़बर न आहे। सो हीअ अलाए कहिड़े क़िस्म जो समाज आहे, कहिड़े क़िस्म जो मुल्क आहे, कहिड़े क़िस्म जा हुकुमरान आहिनि, इन ॻाल्हि ते तमामु घणो बहस छिड़ी पियो आहे फेसबुक ते बि। कल्ह खोड़ सारनि दोस्तनि खोड़ सारियूं पोस्टूं रखियूं। उन्हनि पोस्टुनि में जा कुझु पोस्टूं ॾाढियूं मज़ेदार बि हुयूं, कुझु ॾुखाईंदड़ बि हुयूं, कुझु अफ़सोस जोॻियूं बि हुयूं, कुझु परेशान कंदड़ बि हुयूं। सो परेशान कंदड़ अफ़सोस जोॻियूं ऐं कुझु खिलाईंदड़ पोस्टुनि मां हिकिड़ी पोस्ट इहा बि हुई त सुधरियल जेके मुल्क हूंदा आहिनि उते का बि जेकॾहिं ईअं मिसमैनेजमेंट थींदी आहे, को बि घोटालो थींदो आहे, को बि अहिड़ो ड्रिगो ब्रेकडाउन थींदो आहे त उतां जा हुकुमरान या उतां जो जेको ज़िमेदार माण्हू हूंदो आहे उन इदारे जो त उहो इस्तीफ़ा ॾेई छॾींदो आहे। उहो चवंदो आहे त बाबा मूंखां हाणे ॻाल्हि न हली सघी, ऐं अधु बजा हथ ॿधी मोकिलियां थो छो त मां हिन सीट जे लाइक़ु न आहियां। सो मुख़्तलिफ़ मुल्कनि में तव्हां ॾिठो हूंदो, किथे जेकॾहिं ट्रेन बि जेकॾहिं 1 मिंट या 2 मिंट बि देरि थींदी आहे त उतां जो ट्रेन जो जेको वज़ीर हूंदो आहे उहो चवंदो आहे त बाबा मूंखां हीअ गाॾो न हलियो, मतिलबु मूंखां हीअ ट्रेन न हली। जेकॾहिं उते बिजली बंदि बि थींदी आहे त कंहिं मेजर फॉल्ट जे करे जेकॾहिं थी बि वेंदी आहे त उतां जो जेको तवानाई वारो वज़ीर आहे त उहो कंधु झुकाए ओतिरा ई मिंट बीहंदो आहे त मां ॾाढो शर्मिंदा आहियां जो तव्हांखे एतिरा मिंट इंतज़ारु करिणो पियो। असांजे मुल्क में ईअं न आहे। असांजे मुल्क में जहिड़ा हुकुमरान तहिड़ो वरी अवाम बि आहे। कल्ह ॾाढी ॾुख वारी ॻाल्हि इहा आहे त पूरो मुल्क ऊंदहि में ॿुॾल हुयो, पूरे मुल्क में बिजली न हुई। मां पाण हैरत में आहियां त को बि माण्हू घरां न निकितो, कंहिं बि माण्हूअ को एहतजाज न कयो, कंहिं माण्हू को जुलूस न कढियो, कंहिं बि माण्हूअ का नारेबाज़ी न कई। सभु चुप चुपाद में निंड पिया ऐं हिक ॿिए खां बार बार पुछंदा रहिया, ॾे हाल तोॾे बिजली आई आहे, तव्हां ॾे बिजली आई आहे, हिक ॿिए खां बसि मैसेजिस पुछंदा रहिया। कंहिं बि इन हवाले सां को बि मज़ाहिमती अमल न कयो। अफ़सोस जो को अमल आहे त असीं एतिरा निधणका ऐं पाण खे एॾो सुस्त करे छॾियो आहे जो पाण सफ़ा ईअं चऊं था जेको मुल्क में थिए सो थिए, असांजो छा वञे। सो हीअ मिसाल ईअं ई आहे त हिकिड़ी सल्तनत हूंदी हुई, उतां उन सल्तनत तां हिकिड़ी पुल बि गुज़रंदी हुई ऐं उन पुल तां गुज़रंदड़ जेकी माण्हू हुया या उन सल्तनत में उन रियाया जेका हुई त उतां जे बादशाह खे ख़बर पई त वॾी का सुस्त क़ौम आहे, वॾा के सुस्त माण्हू आहिनि, सफ़ा के कायल माण्हू आहिनि, हिननि खे कुझु बि चओ, केॾो बि ज़ुल्म कयो, हिननि ते केॾो बि ॾाढो कयो, पर हिननि खे को फ़र्क़ु न पवंदो। पोइ थियो ईअं त पाण में सोच वीचार खां पोइ वज़ीरनि मशीरनि जॾहिं बादशाह खे चयो त कुझु त इन मामले जो हल कढणु घुरिजे ऐं हिननि क़ौम खे जाॻाइणु घुरिजे। त बादशाह चयो त हिन पुल तां जेको बि माण्हू गुज़रे थो उन माण्हूअ खे रुपयो टैक्स ॾियणी पवंदी। सो सभई माण्हू उतां गुज़रंदा पिया, हिकु हिकु रुपयो टैक्स ॾींदा पिया, को खड़ते न निकितो। चयूं साईं टैक्स बि भरनि था, हीअ ज़ुल्म आहे, पर पोइ बि बर्दाश्त कयूं वेठा आहिनि। चईं 2 रुपया भला टैक्स वधाए छॾियो, 3 रुपया टैक्स थी वई। तॾहिं बि हमरा टैक्स भरींदा पुल तां गुज़रंदा विया। बादशाह ॾे आया माण्हू, चयूं साईं हाणे हीअ हमरा चवंदा भले टैक्स ॾियूं त ॾियूं पर पुल तां ईअं ई गुज़रंदासीं, को एहतजाज न आहे, का बि अहिड़े क़िस्म जी मज़ाहिमत न आहे, को बि आवाज़ु उथारण वारो न आहे। सो इहो कमु ईअं ई हलंदव। सो बादशाह चयो त हाणे ईअं था कयूं, भला टैक्स बि 3 रुपया ॾियनि ऐं हिननि खे हिकिड़ो माण्हू बि आहे जेको हिननि खे लितर बि हणंदो वञे, जेको पुल तां गुज़रे हुनखे लितर ठोकींदा ऐं अॻिते वधाईंदा वञो। पोइ थियो ईअं त हिकिड़ो हमरा बीठो ऐं जेको पुल तां गुज़रे पियो हुनखे लितर हणंदो ऐं टैक्स वठंदो अॻिते रवानो करे पियो। पोइ हिकिड़े ॾींहुं बादशाह सलामत जी आगुर ते तमामु घणी रश थी। बादशाह सलामत खे जाॻायो वियो, आरामी वियो, चऊं साईं वॾी ख़ल्क़ आई आहे, वॾो मसइलो थी वियो आहे लॻे थो। त बादशाह सलामत उतां जे चङनि मुड़ुसनि खे जेकी एहतजाज कंदड़नि जा जेकी चङा मुड़ुस आहे उन्हनि खे घुरायो, चऊं छा मसइलो आहे, छा ॻाल्हि आहे, ॿुधायो त सही। चवंदा साईं ॻाल्हि इहा त तव्हां टैक्स जो रुपयो असां ॾिनोसीं, 3 रुपया ऐं तॾहिं बि ॾिनोसीं, हाणे हिकिड़ो हमरा तव्हां बीहारियो जेको असांखे लितर बि हणंदो थो वञे ऐं टैक्स बि वठे थो। बादशाह चयो हा त पोइ हाणे करणो छा खपे।
चईं ॻाल्हि इहा त सुबुह सुबुह जो पहर हूंदो आहे सो कमकार ते रवाना थींदा आहियूं देरि थींदी आहे ॾाढी महिरबानी करे तव्हां असां ते हिकिड़ो कर्म कयो त लितर हणण वारा माण्हू थोरा वधायो त जीअं असां जल्दी जल्दी उतरूं गुज़रूं सो असां हिकिड़ो माण्हू आहे लितर हणण वारो हिकिड़े माण्हू सां जल्दी जल्दी असांजो टाइम जेको आहे सो कवर नथो थिए टाइम लॻी थो वञे रश थी वञे माण्हू ॿ चारि वधायो त असांखे लितर बि लॻनि ऐं असां टैक्स ॾेई वञूं असांजी बि शायदि अहिड़ी सूरत हाल आहे महबूब दोस्तो असांखे बि का ख़बर नथी पए त असीं छा करण वारा आहियूं असांखे छा करणु घुरिजे सभई माना सुस्त थी विया आहियूं पोइ चवंदा आहिनि त जहिड़ा चुग तहिड़ा लाटू पोइ हुकुमरान में पाण में पिया खिलनि चवनि था वाह जो असां सां जेको आहे सो अवाम हिन वक़्तु निभायो आहे अवाम असांजा ज़ुल्म बर्दाश्त करे थो कुझु त लिखंदा कयो कुझु त ॿुधाईंदा कयो को त आवाज़ु उथारींदा कयो हीअ न त हीअ फॉल्ट्स थींदा रहंदा ऐं असां ईअं ई ऊंदे में बुॾंदा रहंदासीं अॼु वरी कराची ऐं मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में ख़बर पई आहे त वॾो ब्रेकडाउन थी वियो आहे सुबुह 7 वॻे खां लाइट वियल आहे असां जेके त कैमरामैन दोस्त आहिनि PCR में जेके दोस्त आहिनि या आउं पाण इन ॻाल्हि जो शाहिदु आहियां त सुबुह लाॻू असांजे घरनि में वरी बिजली बंदि थी वई आहे सो अॼु बिजली काएं वॻे ईंदी पाणीअ जो बुरान बि हूंदो गैस हूअं ई कोन्हे का सो न बिजली आहे न गैस आहे न पाणी आहे इहा सूरत हाल जागीराणी आहे जेका तव्हांखे ॿुधाईसीं सो खड़को कयो आवाज़ु उथारियो जेकॾहिं हाणे नथा उथारे सघो त ईंदड़ इलेक्शन में ज़रूरु इन्हनि माण्हुनि खे ॾिसी वठिजो इहा ॻाल्हि सुबुह सुबुह सां तव्हां शेयर कईसीं ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त अॼु एजुकेशन जो बि आलमी ॾींहुं आहे तालीम जे हवाले सां तमामु घणो असांखे बुरान खे मुंहुं ॾियणो पवंदो आहे तालीम असांजे मुल्क में बिल्कुलु बि नाहे चवनि था पर आहे सही इहो जुमिलो असांखे ॿुधण लाइ मिलंदो आहे तालीम पाकिस्तान जी मज़े ई न आहे सो मज़े ई तालीम छो न आहे छाजे करे न आहे छो त असां वटि जेकी सरकारी स्कूल आहिनि उन्हनि जो को बि अहिड़ो कारनामो असांखे नज़र न अची सघियो आहे त उतां जा शागिर्द खे वॾा शुरूआती ॾींहंनि में जेके स्कूलनि में सरकारी पढ़िया जेके पुराणे जुग जा माण्हू आहिनि उहे तारीफ़ूं कनि था पर हाणे सरकारी स्कूलनि जी तालीम ख़तमु थी वई आहे शायदि प्राइवेट स्कूलनि पंहिंजो बिज़नेस शुरू करे छॾियो आहे पर उहे बि ग़ैर मयारी तालीम किथे किथे मिले थी सो तालीम जो आलमी ॾींहुं आहे त आउं सिर्फ़ु हिन मौक़े ते पंहिंजनि शागिर्दनि सां पंहिंजा जेके हिन क़ौम जा शागिर्द आहिनि मां पंहिंजे शागिर्दनि जी ॻाल्हि नथो कयां हिते पाकिस्तान जे शागिर्द आहिनि उन्हनि मां तमामु घणियूं उमेदूं रखियूं वेठा आहियूं असीं बि ऐं उन्हनि खे गुज़ारिश कयूं था त तव्हांखे असीं यूनिवर्सिटीज़ में ॾिसणु चाहियूं था तव्हांखे असीं लाइब्रेरीज़ में ॾिसणु चाहियूं था तव्हांखे असीं IoT जे शोबे में नुमाया कारकर्दगी कंदे ॾिसणु चाहियूं था तव्हांखे असां होटलुनि में ॾिसणु नथा चाहियूं तव्हांखे असां रोडनि रस्ते ते घुमंदे ॾिसणु नथा चाहियूं तव्हांखे असां वांदकाईअ में घर वेही पंहिंजा आरस भञणु ॾिसणु नथा चाहियूं तव्हां महिरबानी करे महिनत कयो छो त तव्हांजे वालिदेन जी तव्हां में तमामु घणी उमेद आहे ऐं उन्हनि जी उमेदुनि ते पाणी न फेरजो महिरबानी करे सो तव्हां मुस्तक़बिल जा महिमान आहियो तव्हां पढ़ंदो लिखंदो तालीम तरक़ी ॾियारींदी आहे तालीम सां ई हीउ मुल्क अॻिते वधंदो ऐं तालीम सां ई मुल्क मज़बूत थींदो ईंदड़ वक़्त में हिन मुल्क जूं वागूं महिरबानी करे तव्हां ई संभालींदो सो तव्हां जेकॾहिं पढ़िया लिखिया हूंदो तव्हां जेकॾहिं शऊर वारा हूंदो ऐं महिरबानी करे तालीम सां गॾु पंहिंजी स्किल्स ते बि थोरो ध्यानु ॾियो मतिलबु टेक्निकल स्किल्स बि ज़रूरी आहिनि कई अहिड़ा माण्हू आहिनि जेके सिर्फ़ु तदरीसी अमल खे पूरो कनि था ऐं सम्झनि था त असीं हाणे कामयाबु थी विया आहियूं असीं हीअ डिग्री वठी छॾीसीं असां हीअ डिग्री वठी छॾीसीं पोइ इहे डिग्रियूं कंहिं कम जूं नथियूं रहनि अचानक जॾहिं कंहिं ॿिए मुल्क में असां वञूं था त उहे वरी ज़ीरो खां पाण खे स्टार्ट कनि था त तव्हां जेका डिग्री वठी आहियो इहा मिड़ई आहे सो डिग्री सां गॾोगॾु वरी तव्हांखे जेकॾहिं अलाह साईं सम्झ ॾे ऐं तव्हांखे तौफ़ीक़ ॾे त तव्हां थोरियूं टेक्निकल स्किल्स बि पंहिंजो पाण में आणे छॾियो तव्हां हिन वक़्तु जेकॾहिं सिर्फ़ु पढ़ो था त इहा ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां त उन सां गॾोगॾु को न को हुनुरु ज़रूरी आहे पुराणे वक़्त में ईअं थींदो हुयो त पढ़ाई खां पोइ पाण खे वॾड़ा कंहिं न कंहिं शॉप ते कंहिं न कंहिं मैकेनिक वटि कंहिं न कंहिं कम सां लॻाईंदा हुआ त जीअं हथ जो हुनुरु बि अचे पर हाणे टेक्निकल स्किल्स जे लाइ बाक़ाइदा इंस्टीट्यूट आहिनि ऐं इंस्टीट्यूट खां अलावा कॉलेजिस यूनिवर्सिटीज़ में बि टेक्निकल एजुकेशन वोकेशनल ट्रेनिंग्स थियनि थियूं अधीन जे लाइ भेनरुनि जे लाइ ॿारनि जे लाइ सभिनी जे लाइ इहा ज़रूरी आहे त तालीम चवंदा आहिनि त इल्मु इंसान जी टीं अखि आहे ऐं कल्ह वरी ख़बर पई त बिजली वरी इंसान जी चोथीं अखि आहे बिजली खां पोइ सवाइ बि इंसानु अधु आहे सो बहरहाल अॼु अख़बार छा थी चवे इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलां अॼु अख़बार चवे थी त अंगारे जो ॾींहुं आहे 24 तारीख़ आहे जनवरीअ जो हीउ महीनो आहे 2023 जो हीउ साल आहे सो इन खां सवाइ अॼु पहिरीं रजबुल मुरजब आहे पहिरीं रजब आहे अॼु सो रजब अचण जे हवाले सां तव्हांखे ॿुधाए छॾियोसीं सिफ़ा 8 हूंदा आहिनि क़ीमत हिन अख़बार जी 30 रुपया हूंदी आहे अॼोकी अख़बार छा लिखियो आहे पंहिंजे अॼोके पर्चे में तव्हांखे ॿुधाईंदो हलां लिखियलु आहे जेका लीड ख़बर आहे त बिजलीअ जो वॾो ब्रेकडाउन वॾा शहर ॻोठ ऐं मस्तियूं वाहण ऊंदहि में ॿुॾी विया कार वहिंवार ठप वज़ीर आज़म नोटिस वरितो जांच जो हुकुम काल्ह सुबुह 7:30 वॻे बिजलीअ जो ब्रेकडाउन थियो जंहिं सभु
हिन ख़बर ठाहिण ताईं माण्हू बिजलीअ खां महरूम रहिया। अच्छा, हिन अख़बार जी जंहिं ख़बर ठाही आहे हमरा, उहो चवे थो त यार ॾाढी ज़बरदस्त माना मज़ेदार ख़बर लिखी अथई। चए थो कल्ह सुबुह 7:30 वॻे ताईं 7 वॻे बिजलीअ जो ब्रेकडाउन थियो, जंहिं सबबु हिन ख़बर ठाहिण ताईं माण्हू बिजलीअ खां महरूम रहिया। सो राति 12 वॻे असां वटि लाइट आई। तव्हांजे शहर जी छा सूरत हाल हुई आहे तव्हां ॿुधाईंदव असांखे टेलीफोन करे थोरी देरि में। इन खां सवाइ इस्तीफ़ा वापसि वठो, तहरीक इंसाफ़ जा 44 MNAs क़ौमी असेंबली ऐं स्पीकर जे घर पहुता, गेट बंदि। ऐं मोहसिन नक़वी जे निगरान वॾे वज़ीर तौरु मुक़ररी जे ख़िलाफ़ु अॼु खां एहतिजाज जो ऐलान, सुप्रीम कोर्ट बि वेंदासीं, इमरान ख़ान जो इहो चवणु आहे। ऐं ख़्वाजा आसिफ़ चवे थो त कारियुनि सां इस्तीफ़ा ॾींदड़ हाणे वापसीअ लाइ बेचैन आहिनि, इमरान ख़ान खे को शर्म न आहे, ख़्वाजा आसिफ़। ऐं नक़ीबुल्लाह क़त्ल केस राव अनवार समेत समूरा जवाबदार बरी, वारसनि पारां अदालती फ़ैसिलो चैलेंज करण जो ऐलान। ऐं ॾखण में घर ते हथियारबंदनि जी काह, नारी पुट सूदो अगवा, वारसनि जो इंडस हाईवे ते धरणो। ऐं व्याज जी शरह में 1 सैकड़ो वाध 16 खां 17 सैकड़ो थी वई, अघनि में इस्तेकाम ज़रूरी आहे, गवर्नर स्टेट बैंक। ऐं लाड़काणे में ज़ाल मुड़ुस में छेड़ो, 5 ॿारनि जी माउ छुरियुनि जा वार करे क़तल, वारसनि जो एहतिजाजी धरणो। इन खां सवाइ लाड़काणे तइलीम बोर्ड जे चेयरमैन ऐं मुलाज़िमनि विच में ॻाल्हियूं, बरतरफ़ मुलाज़िम बहाल, एहतिजाज ख़तमु। पनियाकिल में सावरनि तां धीअ सूदो साड़े मारियल औरत जे क़तल जो जरगो, 1.25 करोड़ में खून जो सौदो। अल्लाह हे अलाए केॾांहुं पिया वञूं असीं। इन खां सवाइ अॼु शोबिस जे पेज ते इहो लिखियलु आहे त सुनील शेट्टी जी धीअ KL राहुल शादीअ जे ॿंधण में ॿधिजी विया। ऐं कंगना रनावत एमरजेंसी फिल्म में डायरेक्टर तौरु डेब्यू करे छॾियो। ऐं अॻूणी ॻाइणी राबी पीरज़ादा ज़वाल खे पंहिंजो ई गुरूर ॾेई छॾियो। उरूज दौरान किरदार ते एतिरो फ़ख़ुरु हो त मेविश हयात बि ख़राबु लॻंदी हुई। राबी पीरज़ादा मूननि ख़िलाफ़ु सख़्तु लफ़्ज़ इस्तेमालु कया, पर हाणे उहे ई पाण खां बहितर नज़र अचनि थियूं। आमिर लियाक़त ऐं मुंहिंजूं वीडियोज़ मिलंदड़ जुलंदड़ आहिनि, हुन मूंसां मिलणु थिए चाहियो हुयो, इंटरव्यू में हुन चयो आहे। इन खां सवाइ अॼोकी अख़बार में कॉलम बि आहिनि ऐं सुठा कॉलम निगार अख़बार में कॉलम लिखंदा आहिनि। अॼोकी अख़बार जो एडिटोरियल इहो आहे त बिजलीअ जो ड्रिगो ब्रेकडाउन मुल्क केॾांहुं पियो वञे, जंहिं ते पाण ॻाल्हाए चुकासीं शुरू में बि। सियासी चिकताण मुल्क जो ॿेड़ो ॿोड़े छॾियो आहे, हाकिम नसरानी। ऐं क़ासिम ख़ासकेली जो कॉलम आहे, संजय बेलन खे तबाह थियण खां बचायो। इन खां सवाइ ॿिया बि खोड़ सारा कॉलम आहिनि। सिंधी ॿोली जो इनक़लाबी शाइर अब्दुल करीम गदाई, उन जे हवाले सां बि कुझु ॾाढो सुठो कॉलम आहे। गदाई साहिबु सिंधी ॿोली जो 2 गुणो शाइर ऐं उनजी शाइरी दर्सी किताबनि में बि असां पढ़ीसीं। सो बहरहाल रोज़ानी रीजल अख़बार पढ़णु चाहियो था त वेझे हाकर खे चई छॾियो या वञी स्टॉल ते पढ़ी वठो। हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, असां सां गॾु रहिजो। थोरी देरि में मौज़ महिमान ईंदा, उन्हनि सां तव्हांजी कचहरी कराईंदुसि। ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। वेलकम बैक आफ्टर कमर्शियल ब्रेक। मोटी आयासीं तव्हांजी ख़िदमत में। तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम आहे सलाम सिंध। मौज़ महिमान पहुची चुका आहिनि। हाणे मां पंहिंजी तक़रीर खे बंदि कयां थो, छो त आउं रोज़ानो तव्हां सां मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं कंदो आहियां ऐं महिमान खे बि मौक़ो ॾियणु घुरिजे, न त महिमान पोइ चवंदा त असां बाक़ी छाजे लाइ आहियूं, जेकॾहिं मां डिघी तक़रीर कंदुसि त। मौज़ महिमान पहुची चुका आहिनि, उनजो तारीफ़ तव्हां सां कराईंदो हलां ऐं तमामु ख़ूबसूरत शख़्सियतूं आहिनि। अॼु प्रोग्राम खे ज़बरदस्त करण में उन्हनि जो किरदारु हूंदो। सभ खां पहिरियां जेका शख़्सियत तव्हांखे TB स्क्रीन ते नज़र ईंदी, पाण आल सिंध ओड इतिहाद लेडीज़ विंग जूं वाइस चेयरपर्सन बि आहिनि ऐं माज़ी में न्यूज़ कास्टर बि रहियूं आहिनि ऐं हाणे रेडियो पाकिस्तान ते जलवागर आहिनि। माशाल्लाह ॾाढो सुठो प्रोग्राम कंदा आहिनि, बल्कि खोड़ सारा प्रोग्राम कंदियूं आहिनि, कंदा न आहिनि भले कंदियूं आहिनि। सो उन्हनि खे ॿुधण जो हल्को तमामु वसी आहे, माण्हू उनखे पसंदि कनि था, लाइक कनि था। उनजो स्टाइल, उनजो टेम्पो हिकिड़ो कंपोज़्ड आहे, लहजो ॾाढो ज़बरदस्त आहे। सो अॼु असां सां गॾु आहे सुनीता ओड साहिबा, उनखे असीं मलिकार चऊं था। कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां असांजे प्रोग्राम में टाइम ॾिनो। ऐं इन खां सवाइ ॿी जेका महिमान शख़्सियत आहे, उनजो तमामु घणो सफ़र आहे मीडिया में, मतिलबु रिपोर्टिंग खां उन्हनि स्टार्ट वरितो ऐं सिंध TV जो घणे अरसे ताईं उहे हिसो रहियूं। उनखां पोइ वरी मुख़्तलिफ़ चैनल्स ते उन्हनि न्यूज़ कास्टिंग कई ऐं हाणे PTV सां बि उन्हनि जो तमामु घणो सुठो राब्तो वास्तो रहे थो ऐं सलाड़ियल रहनि थियूं। मुख़्तलिफ़ प्रोग्राम PTV ते बि उन्हनि कया आहिनि। सो PTV, सिंध TV ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते हिकिड़ा आउटडोर प्रोग्राम होस्टिंग उन्हनि जो तमामु घणो ज़बरदस्त मश्किलो आहे। इन खां सवाइ पाण जॉब बि कनि थियूं। कहिड़ी जॉब आहे उन हवाले सां बि उन्हनि सां कचहरी कंदासीं। ऐं असां सां गॾु आहिनि सीरत आसिया बलोच। कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी सीरत, तव्हां असांजे प्रोग्राम में आहियो। ऐं इन खां सवाइ अॼु पाण जीअं तव्हांखे थोरी देरि पहिरियां ॿुधायोसीं त एजुकेशन जो बि अॼु आलमी ॾींहुं आहे, त इन हवाले सां असां कोशिशि कईसीं त उहे महिमान बि घुरायूं जेकी तालीम जे हवाले सां पाण सां कचहरी कनि। पाण वटि तालीम जे हवाले सां हिकिड़ो जुमिलो जीअं मां पहिरियां बि चयो त मशहूरु आहे त पाण वटि तालीम उहा नाहे, मयारी तालीम नाहे। छो नाहे? प्राइवेट स्कूल बि आहिनि, यूनिवर्सिटीज़ बि आहिनि। जॾहिं असां हिन मुल्क जो सर्टिफिकेट कंहिं ॿिए मुल्क खणी वेंदा आहियूं या ॿिए हंधि वेंदा आहियूं, पंहिंजूं स्किल्स ज़ाहिर कंदा आहियूं, त उहे चवंदा आहिनि त वरी ज़ीरो खां स्टार्ट कयो, तव्हांजी तालीम फ़लाणी यूनिवर्सिटी जी आहे, त पोइ माना मज़ो न आहे।
सो पाण वटि तालीम खे सुठो कीअं कजे, कीअं बहितर बणाइजे ऐं प्राइवेट स्कूलनि जो कहिड़ो किरदारु हुजणु घुरिजे, सरकारी स्कूल इन ॾिस में छा करे रहिया आहिनि। इन हवाले सां खोड़ सारी कचोरी कंदासीं। अॼु असां सां गॾु आहे SIMT यूनिवर्सिटी जी रजिस्ट्रार सुमेरा बशीर साहिबा, उनखे असीं भलीकार चऊं था। अस्सलाम वालेकुम, कैसी ठीक है जी? थैंक यू सो मच, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। इन खां सवाइ एजुकेशन सां ई उन्हनि जो वास्तो आहे, ॿी जेका शख़्सियत आहे, बल्कि चौथी शख़्सियत ईअं खणी चवां त एजुकेशन सां उन्हनि जो वास्तो आहे ऐं माशाल्लाह नंढी उमिरि में ज़बरदस्त उन्हनि जी ग्रिप आहे तालीम जे हवाले सां, टीचर आहिनि ऐं असांजो ज़फ़र जिसकाणी जेको डायरेक्टर आहे उहो थोरी देरि पहिरियों उन्हनि सां मिली करे मुतासिर बि थी वियो आहे। मुतासिर ॿिनि क़िस्मनि जा थींदा आहिनि, हिकु त कंहिंजे इल्म मां अकुल मां मुतासिर थियणु ऐं ॿिया ॿोॾि मुतासिर थींदा आहिनि। सो बहरहाल असां सां गॾु आहे काइनात ज़िंदगी, उनखे भलीकार चऊं था। काइनात कैसी हैं? ठीक है। काइनात ज़िंदगी है, ज़िंदानी लिखा है, ज़िंदानी। अच्छा जी, काइनात ज़िंदानी, बहुत शुक्रिया जी प्रोग्राम में आई आप। ऐं इन खां सवाइ असां सां गॾु ॾाढा सुठा कलाम ॿुधाइण जे लाइ सिंध जो नाले वारो मौसीकार, असांजो फ़नकार उस्ताद बादल राही रोज़ जीअं अॼु असां सां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था। उस्ताद साईं कीअं आहियो? ठीकु आहियो? वॾी महिरबानी, लख थोरा तव्हां प्रोग्राम में देरि न कंदा कयो, त देरि कंदा आहियो त असां उल्के में अची वेंदा आहियूं, त अलाह ख़ैरु करे। ज़फ़र जिसकाणी अञा वधीक परेशान थींदो आहे त उस्ताद जी हयाती ॾेढा ख़ैरु करे, ऐं ज़फ़र जिसकाणी खे ख़बर ई न आहे त तव्हां ॿी शादी करण वारा आहियो। टी या ॿी कयूं त टे चारि आहिनि, यादि कोन्हे। बसि पोइ तंहिंजे करे उहो चए थो त हिनखे फ़ोन कंदा कयो, ईअं न प्यालो करे वञे निंड मां, अलाह ख़ैरु करे। सो बहरहाल घर भातियुनि खे बि तव्हां ॾिसंदा आहिनि, तव्हांखे घर भाती त उन्हनि खे दिलजाए थींदी आहे त ओके लॻो पियो आहे। इन खां सवाइ मोहम्मद अली साईं असां गॾु आहे, उनखे भलीकार चऊं था, ॾाढी ख़ूबसूरत ढोलक वॼाईंदो आहे। अॼु तव्हां सां सहकारी हूंदो, अॼु उस्ताद खां कलाम सिंधी उर्दू ॿई ॿुधंदासीं, मज़ेदार अॼु कचहरी थींदी। सुनीता, छा मसरूफ़ियतूं आहिनि अॼुकल्ह, छा कयो पिया? थोरो त मां ॿुधाए छॾियो आहे, थोरो तव्हां ॿुधायो। मां हिकु त ऑनलाइन बिज़नेस बि कयां पई, घर फ्री वेठी आहियां, त नेट उअं ई यूज़ कंदा आहियूं, त मां चाहींदी आहियां त जेका शइ असां वटि आहे उन मां फ़ाइदो छो न वठिजे। सही सही। हूअं बि त असां सोशल मीडिया ते 24 कलाक रहूं था, मोबाइल में हथ में हूंदो आहे ऐं यूज़ बि कंदा रहूं था। सही। रेडियो पाकिस्तान ते प्रोग्राम बि कयां पई ऐं मुंहिंजी आल सिंध ओर इत्तेहाद सां वाइस चेयरपर्सन इन जे करे बि आहियां, छो त असांजी ओर कम्युनिटी घणी पोइते पयल आहे, तव्हां ॾिठो हूंदो। अच्छा। हर हिसाब सां पोइते पयल आहे, तालीम जे हिसाब सां बि पोइते पयल आहे। छो मां एॾी जिदोजहद करे छोकिरी थी करे अॻिते आई आहियां, असां में तालीम तमामु घटि आहे। छोकिरियूं त पंहिंजी जॻह ते, छोकिरनि खे बि तालीम जेका आहे सफ़ा घटि ॾिनी वञे थी ऐं नंढी एज में ई वरी शादियूं कराए छॾनि था, पोइ वरी उन्हनि ते ज़िमेदारी पइजी वञे थी, ज़ाहिर आहे त उहो नथा वधाए सघनि। उहो चवंदा आहिनि न त नंढी उमिरि में शादी करे पाण पंहिंजा ॿार संभालींदो या संभालींदी त वरी पोइ ज़िंदगी उन जी सेट थी वेंदी। असां वटि वॾी ॻाल्हि इहा आहे त असां वटि अञा ताईं इहो आहे त ॿियनि सुधरियल मतिलबु ज़ातियुनि में ईअं थींदो आहे त जेकी पढ़िया लिखिया माण्हू हूंदा आहिनि या कंहिं तालीम खे हासिलु करे वठंदा आहिनि या का नौकिरी हूंदी आहे, पोइ शादी कराईंदा आहिनि। असां वटि वरी चंडनि खे शादी कराईंदा, निभागा जेके हूंदा आहिनि, पाण ॿार पवंदो सुधरी वेंदो। असां वटि जेकॾहिं कंहिंखे तकड़ में शादी करणी आहे त उहो चंडरो हुजे, कमाए न, निभागो हुजे, उनजे माइट जल्दी शादी कराए छॾींदा आहिनि, चवंदा आहिनि ॿार लहे। सो बहरहाल इहो बि आहे पाण वटि हिकिड़ो इहो कॉन्सेप्ट आहे, इहो मां ॾिठो आहे। पोइ हाणे रेडियो ते आहियो माशाल्लाह? हा, हाणे रेडियो पाकिस्तान ते आहियां, प्रोग्राम कंदी आहियां। सही सही सही। सीरत आसिया, तव्हां PTV ते आहियो, सिंध TV ते बि रहिया आहियो, हीअ सॼी स्ट्रगल तव्हां कई आहे, एतिरी सारी जिदोजहद। TV खां ई थी आहे मुंहिंजी। स्टार्ट सिंध TV खां, ऐं सखर में तव्हां हुयो तॾहिं? सखर खां एज़ अ रिपोर्टर। पोइ सखर मां कराची जॾहिं तव्हां आया हो त हाणे छा कुझु सक्सेस मिली आहे, कामयाबी मिली आहे, या अञा चओ था त अञा उन मंज़िल ते न आहियां रसी जिते रसणो आहे मूंखे, जेको आइडिया सोचे आई आहियां, जेको गोल अचीव करिणो आहे उहो? इंसान मरण ताईं सिखंदो रहंदो आहे। सही। त मुंहिंजो टारगेट इहो ई आहे त जेसि ताईं ज़िंदगी आहे सिखंदी रहां। सही। स्टार्टिंग मुंहिंजी सिंध TV खां ई थी, कराची आयमि, मूव थियमि न्यूज़ कास्टिंग जे लाइ, लाइव प्रोग्राम्स PTV में कया। सही। उन खां अलावा जेके इन साइट ते जेके जॉब्स आहिनि उहे बि मां कंदी रहियमि। अच्छा अच्छा। जी हा। सही सही, माशाल्लाह। त मुंहिंजी इहा सोच हूंदी आहे त असां वांधा न वियूं, असांखे जेतिरो बि टाइम आहे असां कमु कंदा रहूं, असां पंहिंजो जेको दिमाग़ु आहे उहो कम में ई लॻाए रखूं, त इन करे साइड ते मां जॉब हमेशह कई है। सही सही सही। चलें जी, ठीक है। आप मुझे बताएं सुमेरा जी, SIMT के बारे में थोड़ा सा बताएं कि ये यूनिवर्सिटी किस काम की है, क्या होता है यहाँ पे, किस तरह से एडमिशन ली जा सकती है और कब ली जा सकती है? बेसिकली SIMT की एब्रीविएशन जो है सिंध इंस्टीट्यूट ऑफ मैनेजमेंट एंड टेक्नोलॉजी है। सही। इसका चार्टर्ड सिंध गवर्नमेंट से है और ये HSC रिकग्नाइज यूनिवर्सिटी है, डिग्री अवार्डिंग इंस्टीट्यूट है। इसके साल में 2 दफ़ा एडमिशन्स होते हैं, बाय सेमेस्टर इसका सिस्टम है। जनरल कैटेगरी की यूनिवर्सिटी है, इसमें हमारे पास टीचर एजुकेशन के हवाले से प्रोग्राम्स हैं, बिज़नेस के हवाले से BBA AD कॉमर्स हो गया,
इस तरह MBA हमारे पास है। टेक्नोलॉजी साइड जो बच्चे टेक्निकल लाइन में जाना चाहते हैं उनके लिए डिग्रीज हैं, लाइक इलेक्ट्रिकल है, मैकेनिकल है। अच्छा, ये डिफरेंट प्रोग्राम्स SIMT ऑफ़र कर रही है। और हम लोग जो मिडिल क्लास हैं उनके लिए एक प्राइवेट यूनिवर्सिटी ऐसी है कि जो उनको पब्लिक सेक्टर यूनिवर्सिटी के मुताबिक का पैकेज ऑफ़र कर रही है जनरल कैटेगरीज़ में, क्योंकि एजुकेशन जितनी आज ज़रूरी है मेरे ख्याल से कोई और चीज़ ज़रूरी नहीं है। क्योंकि विदाउट एजुकेशन आप माशरे में नहीं एग्जिस्ट कर सकते, क्योंकि आपको शऊर ही तब आता है जब आपके पास एजुकेशन होती है। विदाउट एजुकेशन, देखिए हमारा दीन क्या कहता है, हमें दीन भी तो आपको पढ़ने पे फोकस कर रहा है। जब अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने अपने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से हम कलाम हुए तो सबसे पहले क्या कहा, इकरा बिस्मी, कि पढ़ो। तो पढ़ना इंसान के लिए बहुत ज़रूरी है। हमारे नबी ने फरमाया जी आपको तालीम इल्म हासिल करने के लिए चीन भी जाना पड़े तो आप जाओ। तो वो चीज़ें जो हैं आज के दौर में उन चीज़ों की तरफ हम रुझान नहीं लेके जा रहे। एजुकेशन मैं कहती हूँ कि बहुत ज़रूरी है इंसान की लाइफ में। आपको अच्छे और बुरे का पता चलता है। सही बात है। विदाउट नॉलेज, आपके पास इल्म नहीं है, आपको नहीं पता कि सामने वाला कैसा है और कैसा नहीं है। खाली आज के दौर में इल्म, तालीम, एजुकेशन नौकरी करने के लिए नहीं है, एक अच्छा इंसान बनने के लिए ज़रूरी है। सही बात है। विदाउट एजुकेशन मेरे ख्याल से कि आप जाहिल हैं। कुछ लोग कहते हैं जी नहीं हमने कौन सी नौकरी करनी है, हमने बच्चियों से कौन से जॉब्स करवानी है। नॉट नेसेसरी कि वैसे शादी हो जाएगी, ये कॉन्सेप्ट है। एग्जैक्टली, बिल्कुल यही कॉन्सेप्ट पढ़ाई कर जाएगी, हमें क्या फ़ायदा, हमें क्या फ़ायदा। तो लोगों ने एजुकेशन को एक समझ लिया है कि इससे हमें रोज़गार मिलेगा, इससे हमें पैसे मिलेंगे। एजुकेशन ये नहीं है। एजुकेशन है आपको शऊर आएगा कि अच्छा कौन है, बुरा कौन है। आपका दीन आपको कहता है कि तालीम हासिल करें। तो मेरे ख्याल से तालीम पे ज़्यादा फोकस होना चाहिए। कायनात भी हमारे साथ कंपल्सरी है। कायनात से पूछ लेते हैं, इतनी छोटी उम्र में टीचर बन गई आप, हाँ ये कैसा हो गया भाई? एक्चुअली मैंने इंग्लिश लैंग्वेज का कोर्स कर लिया था पहले ही यूरेका से, तो आई थॉट क्यों ना इस स्किल को यूटिलाइज़ किया जाए। और वैसे ही हमारे माशरे में आजकल अगर देखा जाए तो एजुकेशन की बहुत कमी है। जैसा कि इन्होंने कहा, मैं इनकी बात से बिल्कुल एग्री करूँगी कि आज के माशरे में ना सिर्फ जॉब करने के लिए, ना सिर्फ आप अगर कोई काम करना चाह रहे हैं तो उसके लिए एजुकेशन ज़रूरी है, बल्कि एक अच्छी ज़िंदगी गुजारने के लिए भी एजुकेशन ज़रूरी है। सही। जो कि एक कॉन्सेप्ट हमें बनाना पड़ेगा। सही, तो ज़रूरी है एजुकेशन। जी बिल्कुल। तो कब से टीचिंग कर रही हैं आप? मेरा जो एक प्राइमरी मतलब जो टीचिंग का एक्सपीरियंस है वो तो पिछले 2 साल से है, तकरीबन 2-2.5 साल से। अच्छा। और इंग्लिश लैंग्वेज इंस्ट्रक्टर जो मैं हूँ वो अभी बनी हूँ आदम जी मुसलिन कैंपस में। आदम जी सेंटर है, बहुत अच्छा कैंपस है ये भी वैसे। सॉरी, मैंने बहुत ही अच्छा कैंपस है आदम जी। जी बिल्कुल, आदम जी बिल्कुल। सॉरी, खालिदर कैंपस में हूँ मैं, वहाँ पर टीचर, तो वहाँ पे अभी मैं पढ़ा रही हूँ। अच्छा, एक छोटा मोटा बिजनेस भी करती हैं? जी बिल्कुल, मेरा अपना ऑनलाइन बिजनेस है। बहुत बड़ी बात है भाई, ये छोटा मोटा बिजनेस छोटी उम्र में। हाँ यस, मेरा अपना बिज़नेस है। अभी फ़िलहाल मेरा पिछले 4 सालों से बिज़नेस है। 4 सालों से मैं इसको सिंगल हैंडेडली मैनेज कर रही हूँ। समटाइम्स हर्डल्स आते हैं, ज़ाहिर सी बात है, कोई भी चीज़ आसान नहीं होती। मैनेज करना पड़ता है, टाइम निकालना पड़ता है, हर चीज़ को टाइम देना पड़ता है, इसके बाद आप किसी चीज़ में सक्सेस लेते हैं। तो दिस टाइम आई हैव मोर दैन 1000 कस्टमर्स अल्हम्दुलिल्लाह। तो इंस्टाग्राम पर भी काम कर रहे हैं, फेसबुक पर भी काम कर रहे हैं, हर चीज़। अच्छा, तव्हां जी ॿुधायो सुनीता, त तव्हां जो ऑनलाइन बिज़नेस छा ऑनलाइन छा था, माना कहिड़ो बिज़नेस कयो, मूंखे ॿुधायो त असां बि सिंधी ऑनलाइन बिज़नेस मां पहिरियां हिकिड़ो पेज ठाहियो, सोचियो घर में वांदी वेठी आहियां जेकॾहिं ऑनलाइन बिज़नेस हले बाबा। अॼुकल्ह हले बि थो, ऐं अॼुकल्ह नफ़्सा नफ़्सी जो दौर आहे, हर कंहिंखे जेको आहे शॉर्ट टाइम खपे थो, त बसि घर में जेकॾहिं उहा शइ अची वञे थी ॾिसी वासी करे सही, त पोइ त सही आहे। बारू बारू बाज़ारूं छो घुमूं या छा जे लाइ। सिंधी कल्चर जूं ड्रेसिस आहिनि, हर मतिलबु तरीक़े जूं ड्रेसिस आहिनि उन में, बावलपुर जूं, मुल्तानी, ये सभु हर क़िस्म जूं ड्रेसिस आहिनि। हाँ जी, होलसेलर खां। जी बिल्कुलु, वरी पोइ उन्हनि खां असां वठंदा आहियूं, 200-300 असां रखंदा आहियूं पंहिंजा। मतिलबु न ख़र्चो न छा न कुझु? हाँ, कुझु बि न, डिलीवरी फ्री हूंदी आहे। न कलेक्शन पूरी रखंदा आहियूं रिटेल सां गॾु। अच्छा, उहो हिकिड़ो पेज आहे तव्हांजो अलॻि सां या पंहिंजी जेका आईडी आहे पर्सनल? न पेज आहे मुंहिंजो ठहियल। अच्छा, उन में हाणे चिके 10,000 खां मथे फॉलोअर्स विया आहिनि। सही सही सही। पोइ घर वेठे माना इहो बि आहे त ऑनलाइन बिज़नेस जो हिकिड़ो फ़ाइदो इहो आहे त न बिजली जो बिल भरणो पए, न किरायो आहे, न शॉप जो, न ॿियूं के माना तकलीफ़ूं आहिनि, मसला ई आहिनि। जेकॾहिं कोई वठे थो त ठीकु आहे, न वठे बि मर्ज़ी आहे। खोड़ सारा माण्हू ईअं था कनि त बाक़ाइदा ईअं फ़ोटो कढी करे मार्केट जा उहे अची रखंदा, कंहिंखे खपे त वठण ई पोइ था वञी, पोइ था हुन ॾे मोकिलनि, माना अञा चङो कमु था कनि उहे।
उहो अञा बि सुठो आहे पर चवण जो पाण मक़सदु वटि इहो वठी आहे करे स्टॉक रखणु चवनि था इहो कोई न वठे त रहंदो, इहो बि नुक़सानु आहे न मां चवंदी आहियां त पाण वटि स्टॉक वठी न रखो, जॾहिं तव्हांखे हुनजो ऑर्डर अचे तव्हां बसि हिकिड़ो ड्रेस ई वठो, हर कंहिंजी रेंज न आहे त लख 2 लख हर कंहिं वटि हुजनि। जेकॾहिं तव्हां बिज़नेस शुरू करणु चाहियो था त थोरे पैसनि में ई शुरू करे सघो था। जीअं मां आहियां, मां स्टॉक न आहियां वठंदी, हू मूंखे रीसेलर जेके आहिनि पूरी कलेक्शन विथ डिटेल्स जेको आहे मोकिलींदा आहिनि, पोइ वरी मां पंहिंजे पेज ते अपलोड कंदी आहियां, स्टेटस ते रखंदी आहियां। उन ते वरी पोइ असां वटि मैसेजिस ईंदा आहिनि, डिटेल घुरंदा आहिनि त असां उन्हनि खे डिटेल वग़ैरह बि ॾींदा आहियूं सभु कुझु। पोइ वरी उन्हनि खे ई असां एड्रेस ॾींदा आहियूं, उहो ई उतां मोकिले छॾींदा नी। मूं वटि उहा शइ न ईंदी आहे, बसि मूं वटि जेको मुंहिंजो प्रॉफिट हूंदो आहे जॾहिं हू पंहिंजे ईज़ी पैसा। भला ऑनलाइन मार्केटूं टच कयो था, जीअं अमेज़ॉन जी वॾी हिकिड़ी मार्केट आहे ऑनलाइन, उते त तमामु घणो कारोबार माण्हू कनि था। हा, इहो मां ॾिठो आहे। ऐं चवनि था त उते ख़ासि तौर ते ॿियनि मुल्कनि जा माण्हू असांजी पाकिस्तानी लेदर खे तमामु घणो पसंदि कनि था, जैकेट्स तूं तमामु घणियूं ओॾे वञनि थियूं पियूं ऐं 5-10 हज़ार हिकिड़ी जैकेट ते बचाइनि था माण्हू। इहो वॾो कारोबार थी वियो आहे। इहो बि आहे। ऐं वरी असांजे इंटीरियर सिंध में ॾिसो न केॾो टैलेंट आहे, केॾो जॾहिं मूं इहा ॻाल्हि सोची तॾहिं इहो ॾिठो एप्लिक जो वर्क केॾो थो थिए, हथ जो वर्क केॾो थो थिए, ऐं केॾियूं हुनरमंद ख़वातीन बुख मरनि थियूं, हुन वटि रोज़गार न आहे, हुन वटि हुनर खे केर बि सपोर्ट करण वारो अॻिते न आहे। मूं सोचियो फारिग बि वेठा आहियूं त इन खां वधीक असां मोबाइल बि 24 कलाक हथ में आहे, जाॾे वञूं था सो जेको आहे इंटरनेट बि असां वटि आहे, अॼुकल्ह पैकेजिस अची विया आहिनि, हर कोई करे थो। इन खे ई सुठे नमूने हिकिड़ी ॿिए कंहिंजी बि हेल्प थी वञे, मूंखे बि मदद मिली वेंदी, मुंहिंजो बि हिकिड़ो बिज़नेस हली वेंदो ऐं उन्हनि जो टैलेंट बि जेको आहे उजागर थी वेंदो। असांजे इंटीरियर सिंध में तमामु घणो आहे, इन करे मूं सिंधी कल्चर जूं ई ड्रेसिस जेको आहिनि अॻिते कयूं, उन्हनि जूं रिलियूं ठहियलु, उन्हनि जूं चादरूं एप्लिक जूं ठहियलु, टोपियूं ठहियलु, लोहियूं ठहियलु, आर ते खोड़ सारा कुरेशिया ते डिफरेंट तरीक़े जा जेके बि कम आहिनि सभु मां उन्हनि खे अॻिते आंदो सपोर्ट कयो ऐं उन्हनि खे ऑर्डर ॾींदी आहियां, उन्हनि खां ई वठंदी आहियां। वाह वाह, माना कपिड़ा माना ऑनलाइन सेल था कयो? जी बिल्कुलु। जेसिताईं सेल थियनि तेसिताईं बेडशीट बि पाण पाए वठंदा आहियो? न, मां घुराईंदी न आहियां। हिकु ॿ चकर वाला पाए न, घर मां घुराईंदी न आहियां, डायरेक्ट उन्हनि खे एड्रेस ॾींदी आहियां, हीअ हिन पैसनि में मूं विकिणियो आहे, हीअ एड्रेस आहे, हीअ नालो आहे, तव्हां उनजे घर ई बसि मोकिले छॾियो, पैसा तव्हां वटि अची वेंदा, जेको मुंहिंजो प्रॉफिट आहे तव्हां मुंहिंजो मोकिले छॾियो, बाक़ी तव्हां पाण वटि रखी छॾियो। अॼुकल्ह वाकई ईअं ई थो थिए त उहे ऑर्डर जॾहिं ॾियनि था त बसि उन्हनि शॉप ताईं डायरेक्ट उन्हनि जे घर पुॼी थो वञे। अच्छा, माना डायरेक्टली कमु थिए थो? डायरेक्टली। वरी तव्हां वरी रहंदो जेको आहे सो पार्सल जो ख़र्चु आहे न, इहो बि पाण वटि घुरायां, वरी उहो विकिणिजे न विकिणिजे, कुझु न रिटर्न थींदो त उन वटि ईंदो न, चार्जेस लग जाएंगे। बट मेरा जो काम है वो है मैं स्टॉक परचेज करके रखती हूँ, मेरे घर पे सारा स्टॉक होता है। ज्वेलरी का काम है मेरा इम्पोर्टेड लॉट का। अच्छा। और उसमें तमाम स्टॉक हमारे घर पे होता है और हम रीसेलर्स को भी अपॉर्चुनिटीज़ प्रोवाइड करते हैं कि आप हमारे साथ काम करें, और जो हम कस्टमर को देते हैं रेट उससे कहीं गुना ज़्यादा कम हम रीसेलर्स को देते हैं ताकि वो भी अपना मार्जिन जो है वो रख सकें। अच्छा। तो मेरे पास बिजनेस पेज वगैरह बना हुआ है? किस तरह से करती हैं? इंस्टाग्राम भी पेज है, फेसबुक भी है, प्लस मेरा व्हाट्सएप जो है वो ज़्यादा हर वक्त एक्टिव होता है, क्योंकि किसी के पास फेसबुक होता है, किसी के पास नहीं होता, और आज के दौर में व्हाट्सएप हर किसी के पास है, क्योंकि व्हाट्सएप के पैकेजेस जो है वो ज़्यादा ईजिली मिल जाते हैं। तो हाँ बिल्कुल, स्टेटस पे लगा देते हैं। पिक्चर्स फोटोग्राफी मैं खुद करती हूँ, सारी चीज़ों की खुद अपने घर में, और लॉट्स मतलब तो ये होता है जो आपके पास कॉन्टेंट्स होते हैं वो ही देख सकते हैं। असल में हम फेसबुक पे प्रमोशंस करते हैं, फेसबुक पे प्रमोशंस करते हैं, वहाँ पे नंबर पे पेज जो पेज है उस पे नंबर पिन कर देते हैं और हमें मिल जाते हैं कस्टमर्स वहीं से। अच्छा। यस, इट इज़ सो इजी वे आई थिंक। माशाल्लाह, ज़बरदस्त। अच्छा सीरत, मूंखे इहो ॿुधायो, तव्हां रिपोर्टिंग कई, वरी पोइ न्यूज़ कास्टिंग, इहो रिपोर्टिंग बहितर हुई या ही मज़ो वारी फील्ड हुई, या वरी होस्टिंग ताईं आया आहियो? न, इहो त टे माना शोभा तव्हां वटि आहिनि तक़रीबन। जी हाँ, मां चवंदी आहियां त इंसानु अॻिते वधंदो रहे। रिपोर्टिंग कई सखर मां, वरी उन खां पोइ सखर मां ई मां लाइव प्रोग्राम्स स्टार्ट कया। सही सही। पीटीवी ते रिपोर्टर जो पंहिंजो हिकिड़ो दाबो आहे, उहो हुनजो रिपोर्टर जो न, ॾिसो असांखे उहो एक्सपीरियंस थियो, उहो दाबो असांजो उते ई हूंदो, ख़तमु न। मूं त इहो ॿुधो आहे त जेकी इहे सिंध जा ॿिया इलाइक़ा आहिनि कराची खे छॾे करे, त उते त रिपोर्टर जे चवण ते एसएचओस बदली थी वेंदा आहिनि। इहो एॾो ताबू आहे रिपोर्टर। ईअं ई आहे, जॾहिं मां रिपोर्टिंग कई हुई सिंध टीवी खां, त कई जॻहनि ते जेके जीअं दारुल अमान आहे, उते तव्हांखे ख़बर आहे केतिरा प्रॉब्लम्स हुया औरतुनि सां, ऐं उते मां डायरेक्ट हली वियमि कैमरामैन खणी, उतां जीअं मसइला हल थिया, उन्हनि जी ट्रांसफ़र थी वई। वरी अहिड़ा कई इशूज़ जेके मां खया हुया, तालीम जे हवाले सां कमु कयो त उन ते बि खयो, त तालीम में जेके स्कूल हुआ उन ते मुहिम हलाई बाक़ाइदा, त स्कूल हुया उहे बंदि पिया हुआ, उते उन्हनि जा जेके छा चवंदा आहिनि जानवर हुया, वरी उन ताला बि भनराया आहिनि उतां जा जे वॾेरा, उहे त मूंसां विढ़ण बि अची विया हुआ। अच्छा अच्छा अच्छा। पोइ उहे बि मतिलबु उहा बि विढ़नि था त रिपोर्टिंग छॾिबो हाणे? न, बिल्कुलु न, बिल्कुलु बि न। उतां जूं जेके मायूं हुयूं उहे निकिरी आयूं हुयूं ॻोठ जूं, उनजो इहा असांजे लाइ आई आहे, नियाणियुनि जो स्कूल आहे बंदि पियो आहे, खोलायो त असांजे लाइ भलाई आहे। सही सही।
मूंखे उहा ई ख़ुशी थी उतां जी जेके औरतूं हुयूं उहे ॿाहिरि अची वियूं त उन्हनि जो चयो हीअ असांजे लाइ आई आहे, इन्हनि सां ईअं करणु त नाजाइज़ या ग़लति आहे। पोइ हितां असांजो सुठो मूंखे ख़ुशी थी हिन ॻाल्हि अच्छा सीरत जॾहिं रिपोर्टिंग कंदी हुई सिंध टीवी जी त उन वक़्तु वरी आउं न्यूज़कास्टर हूंदो हुउसि। तव्हां न्यूज़कास्टर माना इहो सफ़र मुंहिंजो बि न्यूज़कास्टिंग वारो रहियो आहे, मां बि हिन मरहले मां गुज़री आयो आहियां। जॾहिं तव्हां होस्टिंग में आयो त वरी मां न्यूज़कास्टर थी असां ॿई गॾु ई कई हुईसीं। अच्छा अच्छा माशाल्लाह। पोइ वरी न्यूज़कास्टिंग छो छॾी भला, उनजो छा सबबु हुयो? छॾी कोन, हिकिड़ी सुठी जॉब हुई आहे माना ऑफिस में वेही करे ख़बरूं ई पढ़णियूं आहिनि। हाँ सुठी जॉब हुई लेकिन वरी प्रोग्राम्स भी कयां पई, उन में थोड़ो प्रॉब्लम पियो थिए, टाइमिंग जो इश्यूज़ पियो थिए। अच्छा इहो आहे त 8 कलाक पूरा ॾियणा पवंदा आहिनि। वरी जिते न्यूज़ कास्टिंग या कुझु सब्जेक्ट आहे जेको ख़बरूं पढ़ी माना असां बस उते ई वेही रहो 8 कलाक उते वेही उहो बि सुठो आहे लेकिन थोरो हर शइ जो एक्सपीरियंस हुजणु खपे, अॻिते माण्हू वधे। सही पोइ माना वधीक सुठो तव्हांखे माना हाणे हिन होस्टिंग में लॻे थो। अच्छा वरी वॾी मज़े जी ॻाल्हि सुठी आहे त जिते माण्हू हूंदो आहे न त पोइ पोयूं जेके बि शयूं कंदो आहे त पोइ लॻंदो आहे त इहे अजायूं कयूं हुयूं। न मूंखे नथो लॻे अजायूं कयूं, ईअं आहे ई न, असां उन्हनि मां ई सिखी अॻिते ईंदा आहियूं। सही सही न उन वक़्तु माण्हू सम्झंदो आहे त हीउ सभु कुझु आहे, रिपोर्टिंग अञा वधीक दुनिया पई आहे। हा अॻिते वधीक दुनिया पई आहे लेकिन असांखे जेको सेखारियो वियो आहे उहो जेको असां पोइ तां सिखी आया आहियूं उहा ई शइ असांखे अॻिते कंदी आहे। सही सही ऐं मूं रिपोर्टिंग छॾी नहीं, वरी मां स्पेशल प्रोग्राम करणु लॻी हुअमि कराची में बि। कलाक जा जेके जीअं बेंस कॉलोनी वियासीं उते असां उन्हनि जी स्टोरी ठाही, डॉक्यूमेंट्री ठाहीसीं त उते इंजेक्शन हणी जेको खीर आहे मिलावट वारो मिले पियो हर शइ ते। वरी कुझु वरी जेके शॉप्स आहिनि मिल्क शॉप उते वियासीं, कुझु जेके बेंस कॉलोनी खां वरी स्टार्ट था वठूं पाण थोरी देरि में, पाण ते शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। मलिकार चवंदा तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में ऐं जितां ॻाल्हि छॾी हुईसीं असां वाइदे मुताबिक़ उतां ई स्टार्ट वरी वठंदासीं। बेंस कॉलोनी जो ज़िक्र कयो तव्हां, उते रिपोर्टिंग कई तव्हां, खीर में मिलावट हुई जी, पोइ मेयूं बि ॾिठो उते मां पहिरियों दफ़ो सिंधी में चवंदा आहिनि न जीअं वाड़ा चवंदा आहिनि न जिते मेयूं हूंदियूं आहिनि त एॾा वॾा वाड़ा हुया, मतिलबु एतिरी मिलावट वारी शयूं असांखे था ॾियनि। वाकई में अॼुकल्ह जेके उमिरूं हूंदियूं हुयूं की एतिरियूं हाणे 80 साल बि त माण्हू ज़िंदा रहे, 90 साल, अॼुकल्ह जी उमिरि छा आहे 40 साल 30 साल, इन में ई माण्हू डेथ था करे। खीर ई न हर शइ में मिलावट आहे। त पोइ छा पिया मिलाइनि तव्हां ॾिठो माना इंजेक्शन्स हूंदियूं आहिनि उहे इंजेक्शन त लॻाईंदा आहिनि खीर वधीक ॾियण जे लाइ, बाक़ी मिलावट जे लाइ केमिकल्स हूंदा आहिनि। केमिकल्स बि हूंदा आहिनि न, केमिकल्स वारियूं इंजेक्शन हूंदियूं आहिनि या कुझु बि, त उहे बि त आहे न, मिलावट ई थी न। एतिरियूं सारियूं मेयूं गॾु ॾिसी करे तव्हांखे छा फील थियो? भो न थिए, मूंखे त भो थींदो। न मां कैमरामैन हिकिड़ो खणी करे हली वञो रिपोर्टिंग ते, भो कयोसीं त पोइ असांखे रिपोर्टिंग ई न करणु ॾिनो त हे पाण ई ड्रिजणा ई न। सही 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 पोइ कंहिं में खां भउ त न थियो, मेयूं बि वञा कॾहिं ॾिघियूं हूंदियूं आहिनि, ॾिघियूं हुयूं इलाही हुयूं, इंसाननि खां वधीक हुन कम खे एॾियूं जिगा बि न हुई हेॾे वञण जी। वरी असां हयो कमु त बहरहाल पूरो करे आयासीं असां। सही सही वरी उहे ई वरी मिल्क शॉपनि ॾे वियासीं, वरी फिश मार्केट वियासीं, फिश फ्राइज़ जेके थियनि था एतिरे गंदा जेके थांव आहिनि। कॾहिं ईअं थियो त किथे जहिड़ो थी पियो हुजे ऐं वञी भॼण ई कई हुजे जल्दी जल्दी? न जहिड़ो बाक़ाइदा थियो, ब्रेकिंग भी हली हुई। अच्छा पठान सा जहिड़ो थियो, आप ऐसे कैसे आ गया है हमारी शॉप पे बिना बताए बता कर आती तो आप ये सब देखने को मिलता। सिर्फ कैमरामैन हूंदो, पाण हूंदा, ॿियो कोई उहा टीम हुई, उहा डायरेक्टर हुयो, उहा पूरी टीम हुई जेकी मिलावट। मुझे डायरेक्टर अॻियां करे छॾियो आहे न, हाणे पाण मुड़ जाए असां हलो ईंदा उस्ताद न, पोइ वरी डायरेक्टर भी अॻियां आयो हुयो। अच्छा हाँ सही चिपियो हमें बता कर आता, मैं बता कर आते तो फिर ये देखने को घर वारनि तव्हांखे चयो हूंदो त ही कहिड़ी फील्ड वती अथई छोकिरी, अरबरू कंहिं वक़्तु अरबरू नुक़सान न थी वञे, ईअं फीडबैक कहिड़ो आयो फैमिली तरफ़ां? न उन्हनि फैमिली तरफ़ां हमेशह मूंखे सपोर्ट कयो वियो आहे। अच्छा चयूं त हीअ ताबे सां घुमंदी वधि? न उन्हनि चयो सुठो आहे, हथों असां ॿियनि जे लाइ कमु कयूं था त असांजे लाइ सुठो आहे न उहो। सही बाक़ी असां इन फील्ड में छो था अचो, इहे प्लेटफॉर्म असांखे इन करे मिलनि था न त असां ॿियनि जे कमु अची सघूं, असांखे ख़बर पए। सही त असां उहा ॿियनि खे ॼाण ॾियूं, ॿियनि खे कमु अचो पिया त उहा फील्ड छॾे न वञो वरी, कहिड़ी ॾुख जी ॻाल्हि आहे इहा। न जॾहिं सभिनि जी दुआयूं मूंसां गॾु आहिनि त वापसि बि अची वेंदी।
चलें जी, हमारे साथ सुमेरा जी। सुमेरा जी, पाकिस्तान में तालीमी मयार के हवाले से एक जुमला मशहूर है कि वो तालीम नहीं है हमारे यहाँ, क्या ये सच है? देखिए, पाकिस्तान में तालीम का मयार, अब अगर आप बात बढ़ रहा है या गिर रहा है ये बताएं? तालीम ऊपर जा रहा है? ऊपर जा रहा है। अच्छा, एज कम्पेयर इसे तसल्ली दे दें, हम परेशान हो गए भाई, क्या होगा मुस्तकबिल में? देखिए, इसमें ज़्यादातर लोग ये कह देते हैं कि मुल्क का इंटरफेयर है, कंट्री का इंटरफेयर है। ये सिर्फ हद तक होता है जब आप एक नेशन हैं, आप एक मुल्क में रहते हैं, तो वहाँ पे बेसिक जो ज़रूरियात हैं वो एक हुकूमत का काम है वो कौम को फराहम करे। अगर हम तालीम की बात करते हैं और अपने सिंध की बात करते हैं, तो एज़ कम्पेयर टू अदर प्रोविंसेस, सिंध के अंदर एजुकेशन का लेवल जो है वो बहुत ज़्यादा नीचे डाउन है। अच्छा, इसमें दो राय नहीं है। अच्छा, और जो मयार है, अगर अब जो गवर्नमेंट को हमें प्रोवाइड करना चाहिए उस लेवल पे अभी एजुकेशन हमारी बहुत पीछे है। सही। रिसेंटली मैं एक सेमिनार में थी, वहाँ पे हमारे एजुकेशन के मिनिस्टर भी मौजूद थे। वो ख़ुद बता रहे थे कि 20,000 स्कूल्स जो हैं गवर्नमेंट के बंद हो चुके हैं। यानी कि अगर आपके इतने स्कूल्स बंद हो रहे हैं तो रीज़न क्या है? डेफिनेटली जब आपको पीछे से ग्रांट्स नहीं मिलेंगे, चीज़ें फुलफ़िल नहीं होंगी, तो बेसिक यूनिवर्सिटीज़ एजुकेशन नहीं है, बेसिक तो स्कूल है। सही। और पाकिस्तान में सबसे बुनियाद मजबूत होगी तो आगे बढ़ेगा बच्चा। एग्जैक्टली, लेकिन हमारे यहाँ पे यूनिवर्सिटी लेवल्स पे पूरे पाकिस्तान में बहुत अच्छा काम हो रहा है, लेकिन जहाँ बुनियाद है, बेसिक है, स्कूल्स में काम नहीं हो रहा। स्कूल लाइन जो है, स्कूल्स में जो टीचर्स मौजूद हैं उनकी वो क्वालिटी नहीं है कि वो डिलीवर कर सकें। अच्छा। और स्टूडेंट जो हमारे पास आता है वो तो मेच्योर होकर आ रहा होता है, आफ्टर 18 यूनिवर्सिटीज़ में जा रहा होता है। उससे पहले की जो उसकी बेसिक है वो उसके स्कूल में ही रेडी होती है। अक्सर लोग कह देते जी आपकी यूनिवर्सिटी का बच्चा है, इसको तो ये नहीं आ रहा। सही। वो हमारा कसूर नहीं है, उसकी बेसिक ही जो है वो ही वीक है, तो आगे क्या डिलीवर करेगा? यूनिवर्सिटीज़ तो देखें 4 साल मैक्सिमम 4 इयर्स डिग्री के अंदर दे देगी, उसको जितना डिलीवर कर सकती है कर देगी एजुकेशन, लेकिन क्वालिटी तो उसकी स्टार्ट से आनी है जहाँ से वो आ रहा है, उठ रहा है। सही। आप खुद भी देखें, आप विज़िट करते होंगे, डिफरेंट एरियाज़ में भी जाते होंगे, तो जो एजुकेशन का मेयार हमारे यहाँ पे चल रहा है वो उस लेवल का नहीं है जो होना चाहिए। सही। क्योंकि इंसान, अगर आपको स्टार्टिंग में चीज़ें अच्छी मिल रही हैं तो मेरे ख्याल से ऊपर हायर लेवल को आपके ऊपर काम करने की ज़रूरत नहीं है। लेकिन वही वाली बात है कि हम खुद अपने आप के लिए मुश्किलात पैदा कर रहे हैं। चलिए कायनात से पूछ लेते हैं। कायनात, सही कह रही हैं मैडम? बिल्कुल सही बात है, यही बात है, बिल्कुल ऐसी बात है। वैसे तो तालीम अच्छी है प्राइवेट स्कूल्स में, ये क्या बात हुई? प्राइवेट स्कूल्स में अच्छी है, लेकिन देखें अगर हम बात करें कि टीचर्स जैसा कह रही हैं कि जो हमारे पास बहुत ज़्यादा अंडर एज टीचर्स होती हैं, तो देखिए मैं यही कहूँगी कि कुछ लोग होते हैं बहुत ज़्यादा टैलेंटेड, उन्हें मौका देना चाहिए रेदर दैन दिस कि जिस टीचर ने अभी फ़िलहाल मैट्रिक किया और आप उसे टीचिंग पे रख दें, इट इज़ नॉट गुड। लेकिन मैं ये भी नहीं कहूँगी कि अगर किसी ने इंटरमीडिएट कर लिया और उसमें टैलेंट है तो आप उसे पीछे रख दें, ये कहकर कि उसने सिर्फ इंटरमीडिएट किया हुआ, उसका ग्रेजुएशन कंप्लीट नहीं तो हम उसे जॉब नहीं दे सकता। जैसे आपकी मिसाल भी है यही। जी बिल्कुल, आप यही देख सकते हैं। फेवर में भी बात करती चले ना आप। कायनात शायद मुझे सेकंड करेंगे इस चीज़ के ऊपर। आप बात करें प्राइवेट स्कूल्स की, अगर हम प्राइवेट स्कूल्स पे आ जाते हैं तो देखें, आप मुझे ये बता दें, अगर प्राइवेट स्कूल्स में जिन स्कूल्स का एक अच्छा लेवल चल रहा है और जहाँ पे मैं यहाँ आप सोचें अपने बच्चे को इस प्राइवेट स्कूल के अंदर भेजें, वहाँ पे जो टीचर्स हैं उनका लेवल क्या है, उन्होंने किस एजुकेशन की टीचर्स को हायर किया हुआ है। अब जैसे कि इन्होंने बताया कि एजुकेशन की ही स्टडीज़ ले रहे हैं, हम खुद टीचर एजुकेशन के ऊपर काम करते हैं, हमारे प्रॉपर डिग्री है इसके ऊपर। पहले सीटी पीटी के कोर्सेज होते थे टीचर्स से रिलेटेड, अब वो उसको बीएड कर दिया गया है, बैचलर ऑफ एजुकेशन, वो प्योर टीचर्स से रिलेटेड डिग्री है। पहले वो सर्टिफिकेट्स होते थे, अब प्रॉम्प्ट इसके ऊपर क्लासेस होते हैं बाकायदा। जी, इस प्रॉपर डिग्री कर दिया गया है। सही बात है। और ये हायर एजुकेशन की तरफ से किया गया है। डेफिनेटली आपकी कमीशन वो बीएड यूनिवर्सिटी के लिए तो नहीं चाहिए, वो बेसिकली जो बीएड एजुकेशन जो यूनिवर्सिटी लेवल अब प्रोवाइड कर रहा है फॉर स्कूलिंग लेवल कर रहा है कि जो स्कूल्स में टीचर्स हायर हों उनके पास ये डिग्री होनी चाहिए। उन डिग्री को अगर आप करिकुलम देखें, उनके कोर्सेज देखें, वो प्योर स्टूडेंट से, बच्चों से, एजुकेशन मैनेजमेंट सिस्टम से रिलेटेड है।
पहले था कि हमारे गवर्नमेंट स्कूल्स में ही बीएड टीचर्स को हायर किया जाता था, कंपलसरी होता था कि अगर आपने किया हुआ है तो आप इस लाइन में एजुकेशन। अब ये एक प्लस पॉइंट है कि प्राइवेट स्कूल्स भी अब इस चीज़ के ऊपर फोकस कर रहे हैं कि जिनके पास ये डिग्री होगी, क्योंकि ये आपको पूरा एरिया इसने डिफाइन कर दिया है कि आपने एक स्कूल मैनेजमेंट लेवल की एजुकेशन को डिलीवर करना है। तो ये एक प्लस पॉइंट मसला ये भी है कि प्रॉपर डिग्री लेने वाले वो छोटे मोटे ये काम करते ही नहीं है। किसी प्राइवेट स्कूल में छोटी सी टीचिंग के लिए 2-4 हज़ार की तनख्वाह में वो आते ही नहीं है ना। वो मैट्रिक पास आएगा, इंटर पास आएगा, वही करेंगे। तभी तो आपका तो कहेंगे मेरी इतनी बड़ी डिग्री है भाई मैं क्यों खाऊं। होता जा रहा है, यही तभी तो तो वजह है कि एजुकेशन लेवल का डाउन म्यार हो रहा है। गिरता जा प्राइवेट स्कूल इतनी तनख्वाह देंगे ही नहीं, जिसकी इतनी बड़ी डिग्री होगी उसको नहीं दे सकते ना, वो आएगा ही नहीं। आपके अभी आप यहाँ बैठे हैं, अभी थोड़ा सा आपके पास एक बहुत बड़ा प्राइवेट स्कूल बैठा हुआ है, लाखों में सैलरी दे रहा है, स्कूल है वो भी। असल में कैलिबर की बात होती है कि वो किस तरीके की आपको एजुकेशन प्रोवाइड कर रहे हैं, उस हिसाब से वो टीचर्स को भी उस हिसाब से सैलरी देते हैं। सही। लेकिन हमारे यहाँ जो छोटी मोटी प्राइवेट स्कूल्स हैं वो ज़ाहिर सी बातें नहीं देती। उनकी स्टार्टिंग पैकेज होता है 4.5। अच्छा, वो छोटे मोटे प्राइवेट स्कूल्स में वो तालीमी मयार भी मेरे ख्याल से वो छोटा मोटा ही होता है, वो उतना बड़ा नहीं होता। मकसद जो होता है ना, मेरा कहना यह है कि उनका मकसद इनकम जनरेट करना है, एजुकेशन डिलीवर करना नहीं है। अगर कोई मतलब हमारे यहाँ तालीम में कारोबार बन चुका है, ये कह सकते हैं। Exactly, जी 100% कह सकते हैं। जो आप खुद कह रहे हैं कि 4,000-5,000 पे एक टीचर को अपॉइंट कर दिया जाता है, 10,000 तक होगी, वो इससे ज्यादा नहीं वो होगी। एक टीचर सुबह 8 बजे से 2 बजे तक 5, 6, 7, 8 हज़ार तनख्वाह होती है पूरे महीने की। वो तो उसकी ड्रेसिंग का खर्चा भी नहीं है, लेडीज टीचर हो तो मसला है, लिपस्टिक का खर्चा भी नहीं है। वहाँ आप क्या क्वालिटी डिलीवर करेंगे। सही बात है, यही तो रीजन है। और बात फिर वहीं आ गई आपकी बेसिक्स के ऊपर, और यही चल रहा है। आप देख लें हर दूसरी गली के अंदर स्कूल खुला हुआ। सही। अगर आप एजुकेशन डिलीवर कर रहे हो तो वो तो मेरे ख्याल से फिर क्वालिटी जब आप लाते हैं फिर आप दूसरी चीज़ों को नहीं देखते, फिर आप अच्छे से अच्छा बेस्ट लेने की कोशिश करते हैं। सही। और जब आप बेस्ट लेंगे डेफिनेटली बेस्ट की कॉस्ट होती है। सही, तो फिर वो मयार गिर जाएगा। और जब आप कॉस्ट नहीं देंगे तो आप जब सेटल फॉर लेस करेंगे पूरी करनी है। ऐसी बात है। टीचर देखिए, आपका स्कूल, आपका बच्चा है वो स्कूल जा रहा है, 5 घंटे 6 घंटे 7 घंटे स्कूल में देख कर आ रहा है, देन आपको क्या जरूरत है उसको फिर आप ट्यूशन भेजें। सही। वो पुराने जमाने में तो ये नहीं होता था मेरे ख्याल से। अब भेजना पड़ रहा है। सही बात। आप उसको आप प्राइवेट स्कूल भी भेजते हैं, शाम में फिर उसको ट्यूशन भी भेजते हैं, उसके बाद भी एक दफा रात में होमवर्क चेक, उसकी मदर ने कॉपी खोल के चेक करनी है, यानी कि वो उसके ऊपर चेक लगे हुए हैं। और पहले तो नहीं था ऐसा। सही सही। हम भी पढ़े जब हमने अपनी स्कूलिंग की, हम कोई ट्यूशन नहीं था। ये बात आप सही कह रही हैं। मेरे भतीजे भी जब पढ़ के आते हैं तो नोटबुक उनको एक कॉपी दी हुई है, तो उस पर चिट डेली चिट लॻल हूंदी आहे। हाणे ॿार खे ही पढ़ायो, बाक़ी तव्हां छा पढ़ायो हुयो? होमवर्क चवंदा आहिनि। होमवर्क त हूंदो आहे, लेकिन उन अच्छा, में होमवर्क चवंदा आहिनि, मूंखे जी ख़बर पई। सही आहे। चिठी लिखियल हूंदी आहे, इहो तव्हां कराईंदो, असां घर इहो में क्लास में करायो आहे, वरी असां भी पढ़ायूं ऐं ट्यूशन ते भी वञनि, यानी 3 जगह वो बच्चा पढ़ता है, स्कूल में, घर में। केतिरो पढ़िया इहो ॿुधायो, घणा घणियूं जॻहूं पढ़ियो, किथे मां गवर्नमेंट टीचर स्कूल में पढ़ी हुयमि, उते पढ़ी हुयमि 6 ताईं। अच्छा, पोइ वरी छॾे न पढ़ाई छॾे किथे ॾिनी, पढ़ी हुई, मुश्किलनि सां पढ़ी। असां में बि ईअं हुयो त पढ़ाई मुश्किल हूंदी हुई। सही। जॾहिं मां घर वारे तरफ़ मुश्किल हुई या पढ़णु थोरो मुश्किल हो, इन करे पढ़ाई मुश्किल हूंदी? पढ़ाई मुश्किल हूंदी घर वारनि जे, जीअं असांजी फैमिली बलोच सां हुई त मां ई निकिती हुयमि मुंहिंजी फैमिली में, ज़बरदस्ती थोरो जेतिरो बि पढ़ियो ज़बरदस्ती पढ़ियो। सही सही सही। केतिरो माना फाइट कयो, पाण निकिरी आयो? फाइट कयमि, वरी उन खां पोइ मूंखे जॉब करणी हुई त उन जे लाइ फाइट कयमि। सही। निकितमि ॿाहिरि त राइट कयो, लेकिन फाइट कयो त राइट कयो। हक़ आहे हर कंहिंजो। पढ़ाई इलाही ज़रूरी आहे। जॾहिं इंसान खे पढ़ाई हूंदी त शऊर ईंदो, सम्झ हूंदी, त असां पंहिंजा फ़ैसिला पाण करे असां वारे ज़माने मज़ो हुयो, माना स्कूल में पढ़ी मोटी ईंदा हुआसीं, माना ट्यूशन व्यूशन बि न हूंदी, घटि हूंदी, ऐं इहे माना इहे हाणे मथे सूर घणो थी वियो आहे। ॿारनि जा बैग्स त ॾिसो एॾा हूंदा, इतनी बुक्स होती है, इतनी बुक्स, ॿार कुबा थी विया आहिनि, एतिरो वज़न खणी करे, चेर चिबी थी वई आहे, ऐं जेतिरी पढ़ाई वधी वई आहे ओतिरी ई ॾुखी थी वई आहे। सही सही। तव्हां वटि भला पढ़ाई जो छा रुझान आहे ओड़ बिरादरीअ में? पढ़ाई तमामु ज़रूरी आहे। मां 10 साल पाण जेको आहे टीचर रही आहियां, टीचिंग करे चुकी पढ़ाई छॾियो वाली न पढ़ाई ज़रूरी आहे। पढ़ाई हूंदी त हुनखे सही ग़लती बि ख़बर पवंदी, शऊर बि ईंदो, स्ट्रॉन्ग भी थी वेंदो, ऐं फ़ैसिला भी खणी सघे थो, मुआशरे में भी उथी वेही सघे थो। उस्ताद बादल ॻाइण जे लाइ पढ़ाई ज़रूरी आहे? हाँ, तालीम तमामु ज़रूरी आहे। तालीम ज़रूरी आहे न? ये डायरी खोली वेठा तालीम न वठी इन हवाले सां त इहो सोचूं था
त वीचारा अणपढ़िया फ़नकार असां ॾिसंदा आहियूं, पोइ ॾींहं जो पिया सॼो ॾींहुं कलाम यादि कंदा आहिनि, मथां विसरी वञे। असांखे इहो प्रॉब्लम न आहे, थोरी घणी तइलीम आहे त जेको किताब खणी अॻियां रखूं था इन में वरी आसानी थिए थी। सही सही सही, तइलीम ज़रूरी आहे। पर वरी हिकिड़ी ॻाल्हि मां ॾिठी आहे उस्ताद, जिन खे वरी अलाह जेकॾहिं चवंदा आहिनि न हिकिड़ी शइ घटि हूंदी आहे त वरी वधीक बि हिकिड़ी शइ हूंदी आहे, उहा इहा हूंदी आहे जिन खे वरी यादि करिणो, यादि जल्दी करे वठंदा अथव, हुनजो हाफ़्ज़ो असांखे ॾाढो भलो आहे। इहो आहे, हुन वटि खोड़ कलाम, हज़ारे कलाम हुनखे यादि आहिनि। इहा वरी पाण इलाही अहिड़ा मिसाल आहिनि, फ़नकार अणपढ़ियल आहिनि, वज़ीर अली उमरानी साहिबु आहे, जी हा, उहो बि माना ईअं सफ़ा अणपढ़ियल आहे, अणपढ़ियल आहे, उहो माना यादि कंदो आहे, पर हुनखे हज़ारे कलाम यादि आहिनि ऐं मिंट यादि करे वठंदो आहे, शाइर ॿुधाईंदो आहे हुनखे ओके जी पोज़ीशन, बसि पोइ हुनखे कंदा ई रुगो दिलि में यादि पिया हूंदा, ॿियो हुनखे कमी कोन्हे। सो हाणे तव्हां भला हिकिड़ो सुठो कलाम ॿुधायो त पोइ अॻिते वधूं। जी बिस्मिल्लाह। अल्लाहु 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 अल्लाहु, मैं चरखा कत्ता साइयां दा, मैं चरखा कत्ता मुर्शिद दा, मैं चरखा कत्ता साइयां दा, मैं चरखा कत्ता मुर्शिद दा, बोले चरखे दी कू अल्लाहु 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 अल्लाहु, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद। चरखे दा फिरदा फेराए, चरखे दा फिरदा फेराए, मैं ओदी ते ओ मेराए, हर जात जेदा डेराए, हर जाते जेदा डेराए, सब ओदी खुशबू अल्लाहु सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद। चरखे दा तिकला तीर वांगू, चरखे दा तिकला तीर वांगू, मैं मन दी पक्के पीर वांगू, मैं मन दी पक्के पीर वांगू, उठ रोवां सोहणी हीर वांगू, उठ रोवां सोहणी हीर वांगू, बस मेरा तू ही तू अल्लाहु 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 अल्लाहु, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद, हक मौजूद सदा मौजूद। बोले दानिश मियाँ कत दी रहो, बोले दानिश मियाँ कत दी रहो, तू कत कत के बच दी रहो, तू कत कत के बच दी रहो, पावे पंजे वेले नच दी रहो, पंजई वेले नच दी रहो, कर राजी सोना तू
साइयां दा मैं चरखा कत्ता मुर्शिद दा मैं चरखा कत्ता साइयां दा मैं चरखा कत्ता मुर्शिद दा बोले चरखे दी कू सदा मौजूद हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद सदा मौजूद हक मौजूद सदा मौजूद। वाह सर वाह, हक मौजूद सदा मौजूद। सो हिते पाण वरी ब्रेक मौजूद आहे न वक़्तु इहो हणी वठूं भला हिकिड़ो हा इन 800 थी वञे वरी। सो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं, तव्हां गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे वलीकार चऊं था। मज़ में माना असां गॾु आहिनि, कचहरी ॾाढी ज़बरदस्त आहे ऐं कचहरी खे अञा वधीक ज़बरदस्त कंदासीं। सुनीता बि आहे, सीरत बि आहे, ऐं हिन पासे काइनात बि आहे ऐं काइनात सां गॾु वरी मैडम सुमेरा बि आहे। सभिनी सां कचहरी असांजी जारी उसारी आहे। सुनीता, वांदकईअ में छा कंदा आहियो तव्हां ऑनलाइन कारोबार खां सवाइ? घर जी मानी बचाईंदी आहियां। इहा ई ॻाल्हि पुछण आहे, माना घरदारी बि कंदा आहियो न, कॾहिं ईअं वांदा वेठा आहियो? कुकिंग मुंहिंजी फेवरेट जेको आहे मशगुलो चई सघो था। कुकिंग मूंखे करण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। अच्छा। हा, ऐं वरी नंढड़ी बि आहे मुंहिंजी। कुकिंग करण में मज़ो ईंदो आहे, खाइण में? खाइण में मज़ो ईंदो आहे, खाराइण में बि मज़ो ईंदो आहे। ईअं पंहिंजे हथ जी शइ चवंदा आहिनि त घटि वणंदी आहे माण्हू न, मूंखे न मां आसिरे ते बुख मरी वञा पाण ई ठाहे खावां, अकेली हूंदी आहियां। न मां पाण पचाईंदी बि आहियां। मूंखे पंहिंजे चवंदा आहिनि न कुझु माण्हू त पाण पचायो था, पंहिंजे हिसाब सां लूण मिर्चनि जी ख़बर हूंदी आहे त असां कहिड़ो हिसाब सां डिश पसंदि कंदासीं, ओड़े हिसाब सां मसाला बि हूंदा आहिनि त वरी ड्रो करे खाई बि सघूं था। सही सही। छा वधीक सुठो पचाईंदा आहियो? मां कुकिंग त सभु तक़रीबन सुठी कंदी आहियां। वधीक त मुंहिंजो मुड़ुसु ॿुधाए सघे थो छा सुठो थी पचायां। हाणे हुन फ़ोन ते वठूं छा भला? न छो गिला कंदो या? न गिला छो कंदो, एतवार आहे। भले वठोसि ख़बर पए न। हा भले, न भले। ऐं उहो चवे त पचाईंदी न? न ईअं न पचाईंदी आहियां मां। सुबुह जो वेंदो आहे त नाश्तो बि ठाहे ॾींदी आहियांसि, वापसि ईंदो आहे त बि मानी बि पचाए रखंदी आहियां। पाण घर हूंदी आहियां पंहिंजे लाइ बि पचाईंदी आहियां। ॿेर आहे गॾु, हुनजे लाइ बि मानी पचाईंदो। हू नेवी में जॉब कंदो आहे। न त जॉब ते वेंदो आहे। न जॉब कंदो आहे, नेवी में आहे, पाकिस्तान नेवी में आहे हू। अच्छा। तव्हां सां वॾो सहकार आहे। ऐं शुरूआती डेज़ में तव्हां हुन सां गॾु घणे भाङे नज़र बि ईंदा हुयो, शायदि मसरूफ़ घणो। हा बिल्कुलु। त तव्हां इंटरव्यू पहिरियां बि तव्हांजो जॾहिं थियो आहे त उन सां गॾु आया हुयो हिकु ॿ भेरा। जी बिल्कुलु। लाइफ स्टाइल शो में बि तव्हां आया हो। कहाणी शायदि हिन ॻाल्हि जो जीअरो जाॻंदो। अच्छा, तव्हां भला ॾियो अहवाल, इन पासे बि ध्यानु आहे? चवंदा आहिनि त औरत सुघड़ हुजणु ज़रूरी आहे। को सिलाई कढ़ाई, को रध पचाव, को कमु ईंदो आहे? जॾहिं मां फ्री हूंदी आहियां, लेकिन इहा कोशिशि कंदी आहियां मूंखे जेके मिरर हूंदा आहिनि, कढ़ाई हूंदी आहे, जेके शीशा वग़ैरह, इहे पंहिंजो सूट ठाहींदी आहियां। अच्छा, पोइ ॿिए कंहिंखे माना सुख न ॾियो, पंहिंजो ई ठाहियो? ॿिए कंहिंखे न ठाहे ॾियो? 3 महीने 4थे महीने हिकिड़ो वॻो ठाहियां, उहो बि पंहिंजो ठाहियां, चाची मामीअ जा ठाहियां। चवंदा आहिनि जेके ठाहिण ईंदो आहे हुनखे वरी चवंदा आहिनि अदी ठाहे ॾिजांइ त पोइ वरी साल ॾेढ हुन वटि वॻो पियो हूंदो आहे। पियो ई हूंदो, इन करे मां चवंदी आहियां ॻोठनि में मींहुं मोकिले छॾींदा। सही सही। पाण कावनि खे टाकणो अचेव थो, उहे करण ॾुखियो आहे। ॾुखियो आहे, पर मूंखे उहे पसंदि आहे, ठाहींदी आहियां वॻो। हिनखे बि ॾेखारिया हुया। अच्छा। त हीअ चए पई ठाहे न, हिन ॾिठो, हिन चयो ॾे त मां ठाहे करे रखां। ऑनलाइन जेको बिज़नेस आहे हिन जो, मां चयो ईअं न ठही सघंदो। पंहिंजो ई वॻो ठाहींदी आहियां, 3 महीना लॻी वेंदा आहिनि, कमु कंदी आहियां, ठाहींदी आहियां। 3 महीना माना सफ़ा माना ॼणो ईअं थोरो 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 थोरो। वाह वाह। पोइ इहे कावा किथां वठंदा आहियो? कावा चवंदा आहिनि न? कावा चवंदा आहिनि, शीशनि खे कावा चवंदा आहिनि। सही सही। पोइ इहो पाण परचेसिंग पाण कयो? मार्केट मां ई। सही। इन खां सवाइ रध पचाव में? उन में मुंहिंजो शौक़ु आहे। उन में कावा ठाहींदा आहियो? उन में कावा न ठाहींदी आहियां। ज़ुकाम हूंदो आहे त कावा ठाहींदी आहियां। तव्हां अगरि खाईंदा आहियो त पोइ ॿुधायो। न, कावो चांहि ठहंदी आहे, कावे जी चांहि। कावा, हा उहा शइ। कावा ठहंदी आहे माना ईअं, पोइ हाणे चांहि ठहंदी आहे, आउं त पीअंदो आहियां। चवंदा आहिनि न न, बिल्कुलु सही, बिल्कुलु सही था वञो, सही सोचो। ॿियो छा ठाहींदा आहियो मथे ठाहिण माना खाइण खां सवाइ? खाईंदा पीअंदा चाहियो? मां पाण ई कुकिंग करे, कॾहिं बि ॿाहिरीं मानी न खाईंदी आहियां, घुराए करे पाण कुकिंग कंदी आहियां। कोशिशि कंदी आहियां उहा शइ ठाहे रखां। जीअं इहा ॻाल्हि हिननि चई चुकी त शामी कबाब या अहिड़ियूं शयूं मां घर में ठाहे रखी छॾंदी आहियां। कुझु बि, लेकिन
भाॼी हुजे सभु पाण ई कंदी आहियां कुकिंग। सही सही। अच्छा मुझे ये बताएं सुमेरा जी, किसी भी यूनिवर्सिटी में रजिस्ट्रार की क्या जिम्मेदारी होती है? सुनते हैं आखिर में साइन होता है रजिस्ट्रार। रजिस्ट्रार कस्टडियन होता है पूरी यूनिवर्सिटी का। सही। जो भी कोई भी नोटिफिकेशन निकलता है तो रजिस्ट्रार की साइन भी दिखाई देती है। असल में वो कस्टडियन है, उसके पास तमाम एडमिनिस्ट्रेटिव एकेडमिक जो भी आपकी एक्टिविटीज़ एक यूनिवर्सिटी में रन हो रही होती हैं, अच्छा, उसको रजिस्ट्रार कंट्रोल कर रहा होता है। जिस तरह आप अपनी फैमिली में देख लें कि मदर फैमिली को कंट्रोल कर रही होती है, बच्चों को भी देख रही होती है, तमाम चीज़ों को मैनेज भी कर रही होती है। आज आपकी तवज्जो से ये पता चला कि मदर रजिस्ट्रार होती है, कह सकते हैं आप इन अदर वर्ड्स में, क्योंकि वो पूरे ऑपरेशन को देखने होते हैं। आप बाबा क्या हैं फिर? जी, रजिस्ट्रार का जो पर्पस होता है वो नहीं, रजिस्ट्रार ऑपरेशन को मैनेज कर रहा होता है। आपने कहा ना मदर जैसे रजिस्ट्रार होती है, मैंने कहा तो वीसी फादर हो जाता है। हां ना, वही पूछा। तो फादर वीसी हो गया। सही कह सकते हैं आप। तो बेसिकली रजिस्ट्रार का जो रोल होता है एकेडमिकली या एडमिनिस्ट्रेटिवली तमाम चीज़ों को लेके चलना पड़ता है। स्टूडेंट्स के एडमिशन लेने से ग्रेजुएट पास आउट होने तक के जो भी मराहिल होते हैं, जो भी अप एंड डाउन्स आते हैं, तो वो एक रजिस्ट्रार ऑफिस के थ्रू प्रॉपर चल रहे होते हैं। नोटिफिकेशन जैसे आपने कहा डिफरेंट नोटिफिकेशंस होती हैं, सेमेस्टर लाउंच है, सेमेस्टर स्टॉप है, तो एग्ज़ाम्स हैं, तो कॉन्वोकेशन है, तो ये तमाम चीज़ें डेफिनेटली उसी ऑफिस से एग्जीक्यूट हो रही होती है। रजिस्ट्रार सिर्फ यूनिवर्सिटी में नहीं होता, डिफरेंट सेक्टर्स में रजिस्ट्रार्स की पोजीशंस हैं। अब तो आपने बताया घर पे भी होता है। हाँ होता है। देखिए मैनेजमेंट जो है वो हर जगह है, आपकी फैमिली में भी है। विदाउट मैनेजमेंट कोई भी घर के मामलात में कभी नोटिफिकेशन निकाला आपने? नहीं, घर के मामलात में ऐसे कभी जरूरत नहीं पड़ी। अभी अल्हम्दुलिल्लाह मदर मेरी देख रही हैं और अम्मी देख रही हैं। हाँ, ये छोटे बहन भाइयों को करना पड़ता है कभी उनके ऊपर भी कि ये रूल्स हैं भाई, आज के बाद ये जो आपको रूल्स बनाने पड़ते हैं, तभी आपकी ज़िंदगी एक प्रॉपर लाइन पे चल सकती है। कैसे बनते हैं ये रूल्स? देखिए रूल्स आपको खुद डिफाइन करने पड़ते हैं। आप कितने अरसे में बनते हैं? देखिए अरसे में नहीं बनते, ये आपके ऊपर डिपेंड करता है। रूल अभी आप बैठे हुए बना लें, ये एक सेल्फ कमिटमेंट होती है। अच्छा, रूल बना लेती हैं, रोल कभी बना लेती हैं? हाँ, रोल भी बना लेती हूँ, बहुत अच्छे वेजिटेबल के रोल्स बहुत अच्छे बनाती हूँ, कभी आए आपको खिलाऊंगी मैं। अच्छा, तो कुकिंग से आपको भी लगा हुआ है? थोड़ा बहुत, इतना नहीं मैं कहूँ कि, क्योंकि अल्हम्दुलिल्लाह मदर कुकिंग कर रही हैं तो उन्हीं के हाथ का खाती हूँ। क्या अच्छा पका दी हैं आप? मैं अच्छा क्या बना लेती हूँ, जो भी बनाती हूँ अच्छा बनाती हूँ। जो भी बनाती हूँ, लेकिन डिपेंड करता है कि मैं क्या बना रही हूँ। हमारे डायरेक्टर कह रहे हैं, लग रहा है कि आलू अच्छा बनाती हैं। नहीं, आलू मैंने आज तक कुकिंग नहीं की है। हाँ, मैं चाइनीज़ बहुत अच्छा बना लेती हूँ। अच्छा, वाह जी, चाइनीज़ में आपके जो भी हो गए, शाशलिक हो गया। भाई चाइनीज़ बनाती है, मेंढक का सूप पिलाएंगे आपको? नहीं नहीं, मेंढक कहाँ से आ गया बीच में? चाइनीज़ में आप ये कह सकते हैं जैसे कि शाशलिक हो गया, फ्राइड राइस हो गया, इस तरह की चीज़ें। लेकिन मैं बहुत कम कुकिंग करती हूँ। वो चाइनीज़ जो हैं वो तो मेंढक का सूप पीते हैं वैसे ना, इसलिए मैंने उसको कहा। ये वो तो पता नहीं क्या क्या खाते पीते हैं, वो अब उनका वे ऑफ। ये मैंने ऐसी जुगत लगा दी, ऐसे कभी कभी कर लेता हूँ मैं। हाँ, जैसे बीच में सुनने में आ रहा था कि लाहौर में खाया जा रहा है, तो इसी तरह। सही सही बात है। लाहौर में क्या खाया जा रहा है? मेंढक के बारे में सुना था मैंने। वो तो भाई अल्लाह माफ़ करे, बहुत सारी खबरें सुनते हैं, कभी गधे का गोश्त, कुत्ते का गोश्त, पता नहीं क्या क्या चल रहा है आजकल। अल्लाह माफ़ करे, बस अल्लाह उनको बेचने वालों को भी हिदायत दे। देखिए यही तो बात है ना, क्या क्या चल रहा है, ये जब तक हमने आंखों से देखा नहीं है, नहीं देखा है। और यही वाली बात जो आप कह रहे हैं ना कि खिलाने वाले को पता है, खाने वाले को नहीं पता मुझे क्या खिलाया जा रहा है, तो उसकी तो पकड़ भी नहीं है बेचारे की। लेकिन जो खिला रहा है उसकी पकड़ है। सेकंड यही तो चीज़ है, जब तक हमें इन चीज़ों का पता नहीं चलेगा, हम समझते हैं कि ज़िंदगी बहुत इतने से एंजॉय करके चले जाओ। इसके बाद वाली जो ज़िंदगी है ना, उसके बारे में आपने क्या प्लानिंग की है, क्या? अच्छा, मुझे ये बताएं, एक रजिस्ट्रार को महंगाई के बारे में पता होता है? हाँ, पता होता है डेफिनेटली। अगर वो अपने घर को लेके चल रहा है तो वो साथ अपने एक्सपेंसिव जो एक्सपेंस हैं वो भी चल रहा होता है। महंगाई का मुझे ऐसा नहीं पता, मेरी मदर ही घर को देख रही होती हैं, तो तव्हां खे ख़बर आहे भला महंगाई बारे? हाँ, मुंहिंजो हस्बैंड 5000 ॾींदो आहे त मां चवंदी आहियां 5000 में हाणे वॻो ईंदो, हाणे त हिकिड़ो वॻो ई 5000 में। तव्हांखे रुॻो वॻो ई लॻंदो आहे, खाइण पीअण शयूं माना घर कीअं हले, सिस्टम कीअं हले, उहो त हुनजी ज़िमेदारी हलाए थो न। तव्हांखे वॻो ई लॻी आहे? वाह वाह। न, हू हलाइनि था, न हलाया थी, ॾिस हुनजी सैलरी सुठी आहे, असांखे वरी खोड़ सारा फ़ाइदा बि हूंदा आहिनि गवर्नमेंट जी तरफ़ां। सही सही। असांजी हॉस्पिटल जेका आहे उहा फ्री हूंदी आहे, कार्ड ठहियलु हूंदो आहे। ऐं वरी जेकॾहिं उन्हनि जो फ्लैट बि असांखे मिली वञे थो त बिजली बि फ्री आहे। अल्लाह ख़ैर करे, उनखे हल्को ज़ुकाम बि थिए थो तॾहिं मञनि था हलिया होॾे।
असां भले बीमार बि थियूं त बि न वेंदासीं, तव्हां हल्के ज़ुकाम ते खंघि ते बि उते डॉक्टर सां मशवरो। हा, ऐं हिननि जी हॉस्पिटल बि सुठियूं आहिनि, इलाही दवाऊं फ्री ॾींदा आहिनि सभु। वाह वाह, फ्री दवाऊं वठी खपाईंदा आहियो? न छो एॾियूं थोरी ॾींदा आहिनि, ईअं खपाइण न घर में ई पई हूंदियूं आहिनि। मौसम अहिड़ो हूंदो आहे, एहतियात बि करणु खपे। अॼुकल्ह ज़ुकाम बि सभिनी खे थिए थो। सही सही ओड़े हवाले सां सही सही। सीरत कॾहिं रस्ते वेंदे कॾहिं तव्हांखे पैसा लधा कॾहिं? हाँ लधा हुया। हा, पोइ करे कयो उहे? वो खणी करे वरी भरिसां फ़क़ीर हुयो उनखे ॾेई छॾियो। ईअं सवाल बि थोड़ा वधा सची में थोड़ा हुया। सची में सची नथो लॻे में मूंखे, ईअं न कयो हूंदो आहे। ॾिसो मां खणी वरी बैग में रखां, घणा हुया घणा 100 रुपयो हुयो। पोइ सही आहे। 100 रुपयो तॾहिं माना पोइ अॻे वरी खणी वरी उनखे ॾिनमि जंहिंजे कम बि अचे न। अच्छा, हा न, 5000 हुजे न त ॿी ॻाल्हि हुई। फ़क़ीर खे ॾेई छॾियो? हा हा ॾेई छॾियो। ही सीरत ही चवे थी सुनीता त 5000 हुजनि त न ॾे आ। 5000 हुजनि हा त वरी बि हिसो थोरो ॾेई छॾियां। थोरो अच्छा, कॾहिं ईअं थियो कंहिंजा पैसा किरिया हुजनि, भर में बीठा हुजो, उनजे पेर ते माना पैसनि ते पेर ॾेई बीठा हुजो, तेसिताईं वञे भला? बिल्कुलु बि न। इहो कयो हूंदो, सचाई ॿुधायो? बिल्कुलु बि न। ईअं कंहिंजा विसरी विया हूंदा, हुनखे न ॿुधायो हूंदव त तव्हांजा पैसा विसरी विया आहिनि? मूंखे यादि आहे मुंहिंजे कज़न जी शादी हुई, हा ठीकु आहे, असांजो बैग, दुल्हन जो बैग असांजो बैग हिकु जहिड़ो हो, सेम टू सेम। सही। पोइ जॾहिं शादी थी वई वञूं पिया त हू मूं वारो बैग खणी हली विया। तव्हां शुक्र कयो त हे बैग अञा हुन खां भलो आहे। मूं वटि जेको बैग आयो, कराची जी शादी सखर पुॻी आहे, बैग खोलियो, हुन में ज्वेलरी दुल्हन जी यकीन कयो एतिरी हुई न। मूं कॉल कई, उन्हनि खे चयो सॼी मूं वटि अची वई आहे, हाणे ॿुधायो कीअं वापसि कयां न कयां। सीसीटीवी लॻियल आहे, हूअं ई पकड़ी पवंदो? न बिल्कुलु बि न, इहा आदत ई न आहे। अच्छा, कॉल करे उन्हनि खे चयो पहिरियां त पंहिंजो बैग त खोलियो न। उन्हनि बैग खोलियो, चई हीअं त असांजो आहे ई न। मां चयो पोइ तव्हांजो किथे आहे? तीअं परेशान थी आहे। मां चयो हाणे ईअं कयो, मूं वटि आहे, सखर में खणी वञो, मुंहिंजो ॾेई वञो। अच्छा, उहे किथां जा हुया? कराची जा। कराची जा, पोइ माना वरी सखर अचणो पियो? वरी सखर आया, खणी विया पंहिंजी, खणी विया। वाह वाह। हाणे रखी करे मां छा कयां, मूंखे इहो ॿुधायो। सही सही सही। एॾी सारी ज्वेलरी तव्हां ॾेई छॾी? छा कयां रखी करे? ॾुख थियो मूंखे। पराई ज्वेलरी ऐं हुननि जे पीउ मां जो ठाही ही, एॾी महिनत सां ठाही, अलाए कीअं ठाही, न मां त ॾेई छॾी। ऐं हुन तव्हांखे फ़ोन करे छा चयो? तव्हांजे पर्स में रुॻो 50 रुपयो आहे? मुंहिंजी पर्स त मूं वटि हुई न, मुंहिंजो बैग हुयो जंहिंमें मुंहिंजा कीमती कपिड़ा, सूट वॻा, अच्छा, उहे मूंखे हुन ज्वेलरीअ खां वधीक उहे प्यारा हुया। अच्छा, माना कॾहिं कॾहिं ईअं बि थी वेंदो आहे? ईअं थींदो आहे, वाक़ई थियो आहे। अॼु ताईं यादि कंदा आहिनि किथे मिलंदा आहिनि, हिन असांखे वापसि। असां वरी मर्द हज़रात ख़ासि तौर ते जॾहिं मस्जिद में जुमे जी निमाज़ ते वेंदा आहिनि, पोइ चपलूं मटिजी वेंदियूं आहिनि, गुम बि थी वेंदियूं आहिनि, घर ॿाहिरि ईंदा आहिनि, चंपल ई गुम थी वई। हा, इहो कॾहिं कॾहिं थींदो आहे, पर घटि थींदो आहे, पर मटिजी इलाही वेंदियूं आहिनि। तव्हां सां कोई अहिड़ो यादगार वाक़ियो थियो कॾहिं का शइ मटिजी वई हुजे? न दफ़ा न। तव्हां पंहिंजी शइ ते माना कड़ी नज़र रखंदा आहियो, मटिजी सघे ई न? बसि मूंखे ख़बर आहे, रखंदमि केरु खणंदो पई हूंदी। माना एतिरियूं माना हल्कियूं शयूं हूंदियूं कई खणंदी कोन, सफ़ा ईअं। हाणे रेडियो ते कहिड़ा प्रोग्राम कंदा आहियो, मूंखे ॿुधायो? सुरसुराण कंदी आहियां, ॿारनि जी दुनिया कंदी आहियां। सुरसुराण में छा हूंदो आहे? सुरसुराण में असां कंहिं टॉपिक ते ॻाल्हाईंदा आहियूं, या जेके असांजा लिसनर आहिनि उहे असांखे शाइरी बि मोकिलींदा आहिनि, उहा शाइरी बि पढ़ंदा आहियूं, उन्हनि जो नालो बि शामिलु कंदा आहियूं, या हू चाहींदा आहिनि त हिन टॉपिक ते ॻाल्हायो, तव्हां गुफ़्तगू कयो, उन टॉपिक ते बि ॻाल्हाईंदा आहियूं। ऐं ॿारनि जी दुनिया में वरी ॿार हूंदा आहिनि, आचर ते थींदो आहे, आचर ते, उनमें सभु ॿार पार्टिसिपेट कंदा आहिनि। बिल्कुलु ज़ाहिर आहे, असांजो कम ई हुई आहे। हाणे बि ॿार आहियो, अहिड़ी ॻाल्हि न आहे, वॾो फ़र्क़ु न आहे। न न, हाणे त मां वॾी माई थी वई आहियां। अच्छा, अड़े ॾुख ॾेई छॾी माई पाणे गॾु, माना जेको आहे सो नाले सां गॾु माई बि लिखिजोसि। हा भले, ईअं न? शादी खां पोइ बसि औरत थी वई आहियां, हिकिड़ो अलाह साईं ॿार बि ॾिनो आहे, त पोइ नालो छा रखियो अथव ॿार जो? सुदीक्षा। सुदीक्षा धीअ आहे नंढड़ी। अच्छा, सुदीक्षा। सुदीक्षा, शीनलिफ शाह। शीनलिफ शाह। हा, मां जो हे बि नज़र आया, मुंहिंजी वरी शाह। न न न, हू काफ़ी माण्हुनि मूंखे चयो त, न कुझु माइटनि बि फ़ोन कई त सुदीक्षा नालो कीअं रखियो अथई? मां चयोमांसि बाबा शीनलिफ शाह, सुदीक्षा। ऐं कुझु वरी दोस्त अहिड़ा मिलिया, वाह जो सुनीता नालो रखियो अथई धीअ जो सुदीक्षा, माना हिंदुनि में बि त मुस्लमाननि में बि। मां चयो हा ठीकु आहे, सही आहे, सभिनी खे राज़ी कयो, ठीकु आहे, पर उहा असल में मुंहिंजो नालो सुदीक्षा आहे। अच्छा, माशाल्लाह। ऐं इन खां सवाइ कहिड़ो प्रोग्राम तव्हां कयो पिया? त तारनि भरी राति, इहो वॾो ज़बरदस्त प्रोग्राम आहे। इहो ॾाढो सुठो आहे, राति जो थींदो हुयो, हाणे त रिसेंटली थोरो सुबह निशाती राब्ते ते हलंदो आहे। हा हा बिल्कुलु, पूरा जेकी बि रेडियो स्टेशन्स आहिनि सिंध में, पूरा हिनखे ब्रॉडकास्ट कंदा आहिनि। हा, हाणे त कुझु ॾींहं थिया बंदि थी वियो आहे हैदराबाद मां। जॾहिं खां तव्हां करणु शुरू कयो? न न, मां त कॾहिं खां कयो। तव्हां जीअं कयो बंदि थी वियो? न न, ईअं न आहे, उहो असल में इहा भाॻी निशानी हूंदी आहे।
हाँ मां भागन भरी आहियां छो जिते पेर हुजे उते माना बसि तवाई हुजे। न अलाह शुक्र आहे, क़िस्मत ॾाढी भली आहे, ज़िंदगी बि सुठी गुज़रे पई, जेको चाहियो हमेशह मिलियो आहे। सही। त इन जे करे मां चाहींदसि त अलाह साईं सभिनी जी ज़िंदगी अहिड़ी सुख भरी करे। सही सही। आमीन। कॾहिं ईअं थियो आहे कंहिं शख़्सियत खे ॾिसी चओ त हे अची वियो बढ़िया आहे, अॼु ॾींहुं ख़राबु गुज़रंदो? न, जीअं मूंखे ॾिसी चयो। मां तव्हांखे कॾहिं चयो न मां चवंदो पंहिंजे लाइ चई छॾिया न। न अच्छा तव्हांखे पाण ई खुटके थो न, मूंखे मां ईअं न चयो आहे, मां कंहिंखे बि ईअं न चवंदी आहियां। हर शख़्स जी पंहिंजी लक हूंदी आहे, हर शख़्स जी पंहिंजी हिकिड़ी सुञाणप हूंदी आहे, हर शख़्स पंहिंजी जॻह पाण रखे थो, हर शख़्स पंहिंजे मट पाण हूंदो आहे। लक कमु कंदी आहे सचो आहे? एतबार कयो त हर शइ आहे, एतबार कयो त आहे, मूंखे त पंहिंजी लक ते आहे एतबार। अच्छा अलाह साईं जेको चाहींदो बहितर चाहींदो। लक चलती है या मेहनत चल रही है? देखिए दोनों का जो एक पार्ट है वो एक साथ है कि आपका लक भी होना ज़रूरी है, और प्लस ये कि आप ऐसा नहीं कहें कि हम सिर्फ दुआ करें तो काम हो जाएगा। उसके लिए आपको मेहनत भी तो करनी ज़रूरी है, आपको हाथ पैर हिलाने हैं, आप काम करेंगे, इसके बाद वो काम होगा। सिर्फ दुआ पे तो काम नहीं चलता ना, वो कहते हैं ना दुआ और दवा दोनों ज़रूरी है साथ, ऐसा वाला सिस्टम है। सही सही। मतलब कहने का ये कि बहुत सारे ऐसे लोग भी हैं जो मेहनत करते हैं लेकिन उनको वो मंजिल नहीं मिल पाती। देखिए एक तो मेहनत, बहुत सारे ऐसे लोग हैं जिन्होंने मेहनत नहीं की होती फिर भी वो इसको हम लक कहेंगे, इसको हम लक कहेंगे। और दूसरी बात ये कि मेहनत अगर आप कर रहे हैं तो आप अपना पहले माइंडसेट देखें कि आप किस डायरेक्शन में जाना चाहते हैं। एक्चुअल डायरेक्शन में अगर मेहनत करेंगे तो कुछ टाइम के बाद आपको, अगर आप ज़्यादा मेहनत, जाहिर सी बात है मेहनत कहते हैं ना रंग लाती है, तो आपको मंजिल मिल ही जाती है फिर। और अगर हम कहें कि जो मेहनत नहीं कर रहे और उनको मंजिल मिल जाती है तो वो एक लक पे हम यहाँ पे कंसिडर करेंगे ज़रूर। अच्छा, लको या पर्ची कुछ भी कह सकते, पाकिस्तान में ये कह सकते हैं। बिल्कुल बिल्कुल। आजकल यही चल रहा है, पर्ची चल गई तो लक चल गया भाई, लक था इसका जो आ गया। असल उसके वो ऊपर से ऑर्डर आ रहा होता है कि बस आपने या तो एडमिशन देने वाला सिस्टम है या जॉब वाला सिस्टम है, कुछ भी है, तो बस आपने इनको रखना है, तो उसका मतलब तो पर्ची के लिए भी तो कोशिश की ना, वो भी लक है ना, उसके लिए तो आपने पैसे देने हैं, उसने हाथ पांव तो हिलाए ना, पर्ची उनकी मतलब हाथ पांव तो हिलाए ना, कोशिश तो बनाया नहीं। अच्छा ये है कि पर्चियां तो बहुत सारी गई होंगी, इनकी पर्ची निकली, ये लक है। पर्ची असल में नहीं, देखें वो होता है कि पैसे, आपके पास अगर ज्यादा पैसा है तो आपकी पर्ची भी काम कर जाती है। सही सही। पर्ची फिर वो खर्ची, दोनों काम है। बिल्कुल बिल्कुल। अच्छा, अच्छी टीचर बनने के लिए क्या करना चाहिए? जैसे आप हैं टीचर, मेरे ख्याल से अच्छी होंगी। हाँ बिल्कुल, अल्हम्दुलिल्लाह। मुझे तकरीबन 2-2.5 साल हो गए हैं इस फील्ड में, लेकिन कभी किसी को कोई इशू नहीं रहा। अगर मेरे एडमिन डिपार्टमेंट से देखा जाए तो उन्हें कोई इशू नहीं है, कोई मेरे स्टूडेंट से देखा जाए तो कोई इशू नहीं है। ये बात है कि आप जिस सब्जेक्ट में हैं उसको अपना क्लियर मोटिव रखें। अच्छा, ऐसा नहीं है कि आप अगर ऑलराउंडर बन रहे हैं तो आप कुछ भी नहीं कर पाएंगे फिर। अगर आप ये चाह रहे हैं कि मैं सारे सब्जेक्ट एक साथ पढ़ा लूँ तो ये नहीं होता। सही। एक अच्छा टीचर बनने के लिए, और एक दूसरी बात ये कि आप हमेशा, इंसान सीखता रहता है, तो अगर आप कहीं से कुछ भी गेन कर रहे हैं ना तो उसको आप समझें, सीखें। सही। ऐसा नहीं कि अगर मेरे स्टूडेंट ने कुछ कहा है तो वो मैं बड़ी हूँ, सब मुझे आता है, मेरे स्टूडेंट को कुछ भी नहीं आता, तो ये सारी चीज़ें नहीं होती हैं। सही बात है। सुनीता, कॾहिं ये न्यूज़ कास्टिंग कंदे हिकु अहिड़ी ख़बर दर्दीली पढ़े जॾहिं तव्हां रोई पिया हुजो, दुख थियो हुजे या न पढ़ी सघंदा हुजो, कॾहिं ईअं थियो वाक़ियो, या अहिड़ी ख़बर जंहिंमें ख़ुशी थी हुजे, वाह हिनखे सबक़ु अची वियो फलाणे सियासतदान खे? न न न, ईअं कॾहिं कोन थियो। हा, बाक़ी हिकु दफ़ो हिकिड़ी ॾाढी सीरियस मतिलबु न्यूज़ हुई, ॾुख जी हुई, हुनमें मुंहिंजे हस्बैंड जो नालो अची वियो विच में, है न। पोइ मां उहो नालो पढ़ी वियमि, हाली फ़िलहाल त कंट्रोल करे वियमि, असांजो कमु ई हुयो। तव्हांजे हस्बैंड जो जेन्युइन नालो हुयो या उन नालो मैच हुयो कंहिंजो ॿियो? नालो ई उहो ई हुयो। अच्छा, दफ़ा ईअं वारदात कई या अहिड़ी का? तुंहिंजो मुंहिंजो मुड़ुसु ईअं थी न सघे पाड़े, छा थियो? न्यूज़ तो मूंखे यादि न आहे। अच्छा, कुझु बम धमाके जी हुई, कुझु छा हुयो, कुझु अहिड़ी टाइप जी हुई। हुन में असली तव्हांजे मुड़ुस जो इहो ई नालो हुयो? नालो लिखियलु हुयो त प्यारा हीअं कयो, प्यारे हीअं कयो। पोइ वरी साम्हूं हिकिड़ो जेको नालो प्यारो आहे, प्यारा लाल। हा, प्यारा लाल। अच्छा, पाण प्यारो आहे माशाल्लाह। सही। हा, ज़ाहिर आहे मुंहिंजो मुड़ुसु आहे त प्यारो ई आहे। वाह साईं, वाह वाह साईं, वाह साईं, वाह, छा ॻाल्हि कजे। अच्छा, कॾहिं कॾहिं एक्सपीरियंस थींदो आहे न, मां न्यूज़ कास्टर त मुंहिंजी न्यूज़ कास्टिंग दौरान माना मूंखे इलाही तजुर्बा थिया। मां ख़बर अथव त पंहिंजी न्यूज़ कास्टिंग दौरान मैडम जेका नुसरत भुट्टो गुज़ारे वई, उहा ख़बर मां ब्रेक कई। पीर पागारो गुज़ारे वियो, मूं ब्रेक कई। अमजद साबरी जी कई। बशीर खान कुरैशी गुज़ारे वियो, मूं ब्रेक कई। माना मूं खोड़ सारी वीडियो ब्रेकिंग न्यूज़ कई। मां इहा वरी उन वक़्तु वेठी हुयसि ऐं मुंहिंजो अञा हुते सेकेंड डे या थर्ड डे हुयो, ब्रेकिंग न्यूज़ आई हुई त अमजद साबरीअ खे क़तलु कयो वियो आहे। इहा मुंहिंजे लाइ न्यूज़ तमामु घणी मतिलबु शॉक वारी हुई। मां ॾाढी हैरान थियसि ऐं मां जॾहिं पढ़ी हैरान परेशान ॿई थियसि त अमजद साबरीअ खे क़तलु कयो वियो आहे। सुठो एॾो कवाल हुयो। न न, पसंदि त पंहिंजी जॻह ते, पर एॾो सुठो वॾी शख़्सियत जो मालिक हुयो ऐं हू वञे पियो, अचानक सां ईअं क़तलु कयो वियो। तमामु वॾी न्यूज़ हुई उहा, मुंहिंजे लाइ तमामु वॾी न्यूज़ हुई जॾहिं मां पढ़ी। अच्छा, ॾुख थियो तव्हांखे, सदमो थियो?
सदमो बि थियो, ॾुख बि थियो। हर इंसान जी ज़िंदगी जेका आहे ॾाढी क़ीमती आहे। सही। कहिड़ो बि इंसान हुजे हुन जी ज़िंदगी वञे थी त ॾुख त थिए थो। अच्छा, ख़बरूं तव्हां जॾहिं पढ़ंदा आहियो त तव्हांखे माण्हू फ़ोन कंदा हुआ त तव्हां त न्यूज़कास्ट आहियो, तव्हांखे वधीक ख़बर हूंदी छा मामिलो आहे। असांखे बि कंदा हुआ फ़ोन, घर वेंदो हुउसि चवंदा तूं न्यूज़कास्ट तोखे ख़बर हूंदी, ॾे अलाए मुल्क में इहो छा, इहो वाक़ई थिए थो, इहे माण्हू पुछा कंदा हूंदा। हाँ, ये माण्हू पुछा कंदा हुया, स्पेशली मुंहिंजी फैमिली मां ई फ़ोन अची मूंखां अक्सर पेट्रोल जा पिछा कंदा, ॾे लिखाया वधिया, अरे मां को छा कोई पेट्रोलियम जो वज़ीर आहियां छा, चओ त तूं न्यूज़कास्ट सां तोखे ख़बर हूंदी। गैस, पेट्रोल, बिजली जीअं कल्ह हली वई पूरे पाकिस्तान में, अॼु बि न आहे, हिन महिल बि न आहे, अॼु बि न आहे, वरी सुबुह 7 वॻे ॿीहर हली वई, राति जो आई त चईं हाणे इहो कीअं थींदो, कीअं ईंदी, मां कॾहिं ईंदी, कंहिं महिल ईंदी, थोरो अचे थी वञे थी, बसि इहो ई सिस्टम आहे। ऐं ॿियो गैस जो एॾो प्रॉब्लम, ये मेन शइ पाकिस्तान जो छा थींदो ख़बर ई न आहे। सही सही, पाकिस्तान लाइ छा, असांजो लाइ छा थींदो। असां पाकिस्तानी आहियूं न, पाकिस्तान का क्या होगा, हमें वहीं पर ये गैस कोन्हे त पोइ कीअं मानी कीअं पचाईंदा आहियो, ॿाहिरि होटल ते वठणु वेंदा आहिनि घर वारा या पाण वेंदा आहियो, छा कंदा आहियो, गैस अक्सर न आहे। ॾिसो होटल जी खाई खाई बि माण्हू बेज़ार थो थी वञे। मां पंहिंजी पर्सनल पंहिंजी घर जी ॻाल्हि थी कयां, सखर जी, भाभी सखर में रहो था, मां कराची में थी रहां न, मां त घर तव्हांजो सखर में आहे, मानी हुते पचंदी आहे, खाईंदा हिते आहियो। मां पचाए रखंदी आहियां, बसि ओवन में गरम कर, अगरि बिजली हुजे त लास्ट टाइम जेकी गैस आहे ई न सखर में, एॾी मुश्किल सां टाइम सां थी अचे। हाणे डेली होटल जी खाई खाई माण्हू थकी थो पए, बीमार थी पवनि ॿार। मुंहिंजी भाभी जेकी आहे उन जेके लकड़ियूं ॿारींदा आहिनि न, उहे ॿारे करे काठियूं ॿारे मानी पचाई, रधियईं, घाराई। मां चयो ज़बरदस्त, वरी वीडियो ठाहे मोकिली, मां ही कमु कयो, मां ज़बरदस्त कमु कयो अथई। तकलीफ़ त हुनखे थी हूंदी न, काठियूं ॿारे सभु कुझु कयो। कमर्शियल ब्रेक वठो, इजाज़त आहे तव्हांजी? न आहे त न वठंदासीं। वठो वठो, न न तव्हां वेठो भले, तव्हां जेके चओ आहे इजाज़त न आहे त बि वठिणो पए आहे मूंखे, चङो थो चई छॾियो। शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी भलीकार चवंदा तव्हांखे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में महिमान असां सां गॾु आहिनि। भलाए छो माना ईअं घटि घटि ॻाल्हाइनि था, पर अॼु उन्हनि जी दिलि जी ॻाल्हि असां खोलण जी कोशिशि ज़रूरु कंदासीं। नंढपण में रांदि खेॾियव गुॾी नारी? हा। ठपी वारी? हा। एॾियूं रांदियूं खेॾियव? ॿियूं कहिड़ियूं कहिड़ियूं? जंपिंग वारी हूंदी हुई, रस्सी टपा हूंदी हुई, न ऐं बेट बॉल बि खेॾंदा हुआसीं अॿु वारनि सां, साइकिल बि हलाईंदा हुआसीं। अच्छा, उहो साइकिल या मोटरसाइकिल जो टायर हुई हुनखे ईअं ॾंडा आयव? न न, उहे छोकिरा खेॾंदा आहिनि? हा, उहे छोकिरा ई खेॾंदा हुआ। छोकिरियूं गॾु हूंदियूं नंढे लाॻू त पोइ छोकिरा छोकिरियूं ॿई खेॾंदा आहिनि? उहो मां अक्सर ज़िद कंदी हुअमि, मूंखे खेॾणु न ॾींदा हुआ। नंढड़ा हो न चिदा जंहिंखे चवंदा आहिनि, हाँ, उहो मुंहिंजा सोट वॾा वॾा हूंदा हुआ। उहे वो कंचे वाले, हाँ, वो मेरे कज़न बड़े बड़े होते थे, वो बोलते थे कि नहीं नहीं तुम नहीं खेल सकती, तुम लड़की हो, तुम बच्ची हो, तुम्हें नहीं आएगा, तुम्हें नहीं आएगा। तो मूंखे खेॾण जो एॾो शौक़ु हूंदो हो, जेको हणंदा कंदा। हमें छोटी होती थी तो वो मुझे भगा देते थे। चिदी रांदि कहिड़ी आंगुर सां खेॾबी आहे? मूंखे इहा ख़बर न आहे, खेॾण ई न ॾींदा। मां चवंदी हुअमि बसि हणणु ॾे, हणणु ॾे चवंदा, त बसि उहो खेॾणु न ॾींदा हुया। पर मां तॾहिं बि चोरी करे करे उन हू हिकिड़ो बाउल हूंदो हो या कोई शीशी हूंदी। हिकु टंग ते छो ईअं कुॾंदियूं आहिनि? हिकु टंग मथे कबी आहे, ईअं जंपिंग कबी आहे, ये खाना पंहिंजा ईअं माना ईअं हा, हिकिड़ी ते वरी ॿ बि रखबी हुई ईअं न, ॿई पेर मतिलबु रखबा। कीअं खटिबो आहे हिन में, ख़बर कीअं पए हाणे खटे? मतिलबु रांदि सही तव्हां करे वियो, ऐं हू जेका आहे, जेका एतिरी ठिकरी हूंदी आहे, ठपू जंहिंखे चवंदा आहिनि, उहा अॻिते निकिरी वञे थी सही। जेकॾहिं असांजो पेर बि लकीर ते नथो अचे, जेतिरी मूंखे यादि आहे। असां तव्हां जॾहिं उस्ताद बि टिपी रांदि खेॾियो आहे, तव्हां बि केॾा हुया? ऐं ॿियो वरी अखियूं ॿधण वारी अम्मी हमेशह असांखे मना कंदी हुई त अखियूं ॿधण वारी न कंदा करो, धक त हणी अचो, अखियूं ॿधण वारी। उस्ताद इहा टिपी रांदि तो छो खेॾी? छोकिरियुनि जा नंढा छोकिरा खेॾंदा हुया, मुंहिंजा भाइर सोट बि खेॾंदा हुया। असीं हूंदासीं बसि खेॾंदासीं पिया ईअं। उस्ताद जवाबु ॿुधो, नंढा हूंदा हुआ मस्ती हूंदी हुई। इहा मस्ती कंहिं कंहिं माना जुनन खां वठी लाथी न, चंपा न आया कंहिं अबे जॾहिं छोरा तुंहिंजो कहिड़ो कमु? दायरे जे अंदरि हुई न, त पोइ उस्ताद वरी मां भोग कंदो आहियां, उस्ताद मूंसां प्यारु कंदो आहे। उस्ताद भोग जा हिक ॿिए खे, तव्हां मूंखे जुग त हणी सघो था, को मसइलो न आहे, भोग हणी सघो। उस्ताद सां मोहबत आहे, उस्ताद मूंखे बर्दाश्त कंदो आहे। पर ईअं थींदो आहे न, उस्ताद कॾहिं कॾहिं माना वालिदेन तवाई में अची वेंदा आहिनि, पोइ जुंडा पटकड़े कुटींदा आहिनि। असां शरारती हूंदा हुआसीं, माइट असां बेज़ार हूंदा, चवंदा स्कूल खां पोइ भले पिया रांदि खेॾनि पर घर में न। अॻे माइट बेज़ार हूंदा, हाणे ज़ालूं बेज़ार आहिनि।
हाणे त वरी ईअं थी वियो आहे चवंदा आहिनि टरियो पियो आहे टीवीअ ते हाणे इहो कमु हले पियो पोइ जॾहिं तुम ईंदा आहियो मोकल ते छंछरु त फ़ोन कंदा आहियो मां अचां थो त वॾो रिस्पॉन्स माना ईअं सुठो ईंदो आहे हीअ हफ़्तो नथो अचां हिते ई आहियां पोइ चवंदा ख़ुशि थी वेंदा आहिनि हा आहे कुझु ईअं सही आहे हेॾे अची छा करे ॿियो हमरा लवणा हाणे ॿियो मुंहिंजे पासे वारो इहो बि मारियो लावर हिन वटि माइक कोन्हे ॻाल्हाइण था सघूं इहो बि कॾहिं इन खां बि इंटरव्यू कंदासीं वॾो दर्द जो दास्तान न वठा जेको खिले थो न इन पुठियूं माना दर्द आहे वॾो तव्हां हिकु दफ़ो हिकिड़ो इंटरव्यू में चयो त अलाए कीअं चयो त मर्द माना माखी मर्द माना माखी हा ज़ाल माना ज़हर अलाए अहिड़ो को हिकिड़ो जुमिलो तव्हां ॻाल्हायो त हिते हिन असां ॿिन्ही गॾिजी आङुर मथे कई सही अच्छा असां टिपी रांदि खां सवाइ सट कुट खेॾियो भला हा सोटे वारी जेका नकुड़ो ठाहे बाल बि हूंदो बाल हिक में सट कुट जेके बाल लॻंदो त माना ईअं हाली त माना अहिड़ो थींदो जो वाह वाह जंहिंखे लॻे ठहियल कपिड़े जा हूंदा असां वारे दौर में न रबड़ वारा ॿिया भई हू कपिड़े जो असां ख़ासि करे इस्तेमालु कंदा सही लॻे करे धक न लॻे सही हाणे उहे रांदियूं था रुगो मोबाइल ते अची माण्हू गेम था खेॾनि मोबाइल ते नंढा ॿार रांदियूं था खेॾनि ग्रीन वारा जेके हूंदा हुया असां वारियूं गेमूं रियल गेमूं पुराने ज़माने की गेम्स की बात हो रही है जी कि वो गेम्स जो है ना वो मतलब वो अच्छी होती थी मतलब वो जिस्मानी वर्जिश भी हो जाती थी आजकल लोग मोबाइल पे गेम खेल रहे हैं बच्चे आजकल एक्टिविटी वो जो बता आप उनको कह रहे हैं आपने कौन सी गेम वाला गेम आपने भी खेला तो पहले के गेम्स में आपने कोई मर्दों वाला खेल खेला था लड़की का कोई कॉन्सेप्ट ही नहीं होता था बहुत अच्छा मुआशरा था इन चीजों का तो कॉन्सेप्ट ही नहीं था वो शायद क्रिकेट खेली थी आपने क्रिकेट भी खेली वो जो ये बता रही हैं कि वो एक पत्थर को फेंक के और फिर आपको उसको फैलाते हुए जाना है वो भी खेला नाम नहीं याद है उस गेम का आपको पहलदूज ही कहते थे पहलदूजा हाँ शायद समथिंग किसी तरह सही लाल परियाना भी खेला वो भी खेला बहुत अच्छे गेम्स थे जिसमें लड़के भी पार्ट होते थे और लड़कियां भी होती थी अच्छा बचपन में जिन्नों की कहानी सुन के कौन डरता था चारों में से बताएं नहीं ऐसे तो मुझे अब तक डर लगता है अब तक डर लगता है जिनकी मैं हॉरर मूवीज नहीं देखती मैं नई कहानीज भी इस तरह की कहानियां भी नहीं सुनती बुक्स भी इस तरह की नहीं पढ़ती जिसमें इस तरह का कोई भी सीन हो जो हॉरर से ताल्लुक रखता हो तो सही जिन कभी देखा नहीं देखा नहीं है देखना भी नहीं है अगर देखना चाहें तो सामने है किस तरफ इधर जो आपको जिन दिखाई दे समझेंगे वो जिन है और उधर सामने भी है देव अच्छा मुझे ये बताएं कि कौन सी गेम अच्छी लगती थी बचपन में कौन सी गेम अच्छी लगती थी फ्रिस्बी खेलना अच्छा लगता था अच्छा वाह फ्रिस्बी खेलते थे हम लोग और खो ये गेम्स तो बहुत खेले बहुत अच्छी है बचपन याद आता है और आज के दौर के बच्चों में वो चीज़ें नज़र नहीं आती हैं जो हमारे छोटे होते चीज़ें थी मट्टी के खिलौने बनाए थे कभी बहुत बनाए मट्टी के घर भी बनाए मट्टी के खिलौने घर भी बनाए होंगे बहुत तोड़े भी लड़ाई हो गई उसका तोड़ दिया ठीक है अब तुम हमारा तोड़ दो सही जी बनाए खिलौने सही ठीक है अच्छी लाइफ वो आप अच्छा कुछ आदत हो जाती है बचपन से घर तोड़ते आना नहीं जब आप किसी का घर तोड़ेंगे देन डेफिनेटली फिर आप भी रेडी रहें कि अगर आप सामने वाले को हिट कर रहे हैं अगर वो हिट नहीं कर रहा तो आपको कहीं ना कहीं से हिट लग ही जाएगा तो यही चीज़ है कि इन चीज़ों का तो हमने ख्याल रखना है कि किसी की दिल आज़ारी ना हो किसी को तकलीफ़ ना पहुंचे ज़बरदस्त अच्छा वरी नंढपण में ईअं हूंदो त छोकिरियुनि सां जेके भाइर हूंदा हुआ न उहे वॾा ॾिघा हूंदा हुआ छोकिरियूं माना नंढा रांदीका ठाहे रखंदियूं भाउ अची लतणी हलियो वेंदो ईअं कॾहिं थियो भाउ शरारती हूंदा हुआ न उहे चवंदा न खेॾनि जीअं उहे विच में अची करे लतणी सॼो ड्राए करे भॼी ईंदा टोड़े हलिया वेंदा हाणे ठा वरी ॿीहर हा न असां खेॾंदासीं न अक्सर जीअं तव्हां गेम जी ॻाल्हि कई रसी टपा हूंदी आहे उहा वरी गेम जेकी न उहो जेकी हिननि बि ॻाल्हि कई मिठू वारी जेकी ठिकरियूं रखी करे बॉल हण उहा असां इलाही वो बहुत खेली मैंने हाँ वो कुछ पिट्ठू गोल गरम कुछ ऐसे ही ईअं ई चवंदा न सही उहा गेम ॾाढी सुठी हूंदी जॾहिं कंहिंजे हथ में बॉल ईंदो मूंखे हणण वारा हूंदा कसम थी मूंखे न चवंदा ई मूंखे ईअं तूं ईअं छो कंदी आहे कसम ॾेई छॾींदी आहे गुॾनि जी शादी करायो कॾहिं हा उहा कराईसीं वाह
उहा कराईसीं, उहा असांजी फेवरेट गेम हूंदी हुई बचपन में। अच्छा, घणियूं शादियूं करायव? बस हिकिड़ी कराई। हिकिड़ी कराई कितनी गुड़ियाओं की शादी करवाई याद ही नहीं है। उनमें असां पंहिंजे सभु कज़न्स बि आयूं हुयूं जंहिं सची में शादी हुई। सही सही सही। अच्छा, रेड़े वारा ईंदा तेरे ॿाहिरि होका ॾींदा, गोलगप्पे वारा खाईंदा हुयो तव्हां? असांखे सख़्ती सां मना हूंदो हो, असां बाबा मना करे छॾींदो हो त ॿाहिरि न ॾिसां, इहे गाॾे जूं शयूं न खाईंदो, बिस्किट खां सवाइ कुझु न खाईंदो। अचार बि चोरी चोरी लिकी लिकी स्कूल में खाईंदासीं। बाबा चवंदो ख़ुशबू थी अचे, अॼु अचार खाधी अथई स्कूल में। नंढपण में ईअं कयो पराए घर जी घंटी वॼाए भॼी विया हुजो? ग्रुप में हुयसि, वॼाई कॾहिं कोन हुई। हा, सीरत वॼाई हूंदी? न ईअं थींदो आहे न, मज़ो हूंदो आहे घंटी वॼाए भॼी। मज़ो हूंदो आहे। हा, वो जॾहिं अचनि दरवाज़े कोई न आहे, अड़े छा ॿार हुया ईअं न कयो कॾहिं? इहा वॾी शरारत हुई, तव्हां न कई आहे? उस्ताद तव्हां कई आहे कॾहिं इहा? घंटियूं ई न हूंदियूं। अलाए मां सम्झुसि न। मुंहिंजो पराए दरवाज़े जी घंटी वॼाए ॿार हूंदा न भॼी वेंदा। असां जिते रहंदा हुआसीं लाइट ई कोन हूंदी। उते कीअं सॾु कंदा हुआ घर वारे खे? अरे कमु हुजे त सॾु कीअं कंदा हुआ? असां अॻे बसि ईअं जीअं बहिराड़ी जो हकल थींदी त पोइ तव्हां वरी लवणो, हा अचां पियो। हकल जीअं थींदी त कुता भौंकंदा। ऐं ॾाढो सुहिणो दौरु हुयो सच पुछो। सही, उहो वक़्तु अञा नथो विसरे। हा, अमन हो, सुकून हो, को टेंशन कोन हूंदो हुयो। सही, नौजवान छोकिरियूं हूंदियूं हुयूं। उस्ताद कॾहिं छाण टुकड़ी मानी जेका बचंदी उहा ॾेई करे कॾहिं कोप वरितई रेड़े वारे खां? इहो कोप वठंदा नंढे लाॻो, इहे मानियूं ॾेई करे इहे कोप वठंदा? इहो हाणे बि वठंदा आहिनि। हाणे वठंदा आहिनि? हा, हाणे वठंदा आहिनि। उहो सुकल मानियूं थी वेंदियूं आहिनि न, उहो घर वारा पोइ केॾी महिल मूंखे चवंदा आहिनि खणी भले ॾेई छॾ, वेठो आहे वांदो टलो। पोइ मां बि खणी वेंदो आहियां, बाबा पोइ कोप त ॾिजांइ। अच्छा, कॾहिं ईअं पुराणा थांव ॾेई करे नवां थांव वारा बि ईंदा हुआ, पुराणा थांव ॾेई नवां वठो? हा, उहे वरी ईअं जो रोड सां गॾु आहे। पोइ इन हवाले सां वरी पोइ आवाज़ु ॿुधंदा आहिनि त पोइ वरी घर वारा हुतां बीहंदा, इहो सामान हेॾा ॾे, असीं हीअ त पुराणा थांव पिया वञी खण, नवां ॾे, कुझु मथां पैसा वठि, अहिड़े हिसाब सां थींदो। मोहल्ले में ठेले वाले आते हैं, उनकी आवाज़ें बहुत अच्छी होती है वैसे, मतलब वो एक मौसीकी है ये भी। 3 डब्बे वाले, छान टुकड़े वाले आते हैं? हमारे एरिया में आते ही नहीं है। ये कौन सा एरिया है? में काते था छौनी है। अच्छा, आते ही नहीं है, बहुत महरूम रह गए आप। इतनी प्यारी आवाज़ें सुनी नहीं आपने? लेकिन सुनी है। आते हैं ना? कौन कौन आते हैं? डिफरेंट चीज़ों वाले, कोई चीज़ बेचने वाले हो गए वो आते हैं, बाकी ऐसे बोलते कैसे पता है वो? नहीं, अब जाहिर सी बात है, आई डोंट नो किस तरीके से। आप तो टैलेंटेड हैं, बता सकती है। नहीं भले अंग्रेजी में बताएं, वो मसला नहीं है। नहीं इस तरीके, वो एक अलग ही उनकी वॉइस होती है। किसकी आवाज़ ज़्यादा अट्रैक्ट लगती है? कि भाई सबकी एक जैसी ही लगती है। एक जैसी लगती है? तकरीबन सबकी एक जैसी होती है। कैसे होती है एक जैसी? लाइक जो उनका एक साउंड होता है, एक होता है रिदम होता है कहने का, तो वो सेम ही होता है। सही, असांजे ज़माने में त ईअं हुयो, हाणे त वरी पोल्का जी म्यूज़िक पंहिंजी आहे न? नहीं, हाँ, वो लाइक घुमंदा इहा पंहिंजी आहे। न पोल्का में फ्लेवर पोल्का एड न आहे। पोल्का माना जेको आहे सो मुख़्तलिफ़ आइसक्रीम आहे। माफ़ कजो, मां जंहिं एरिया में रहंदो हुओ राति जो 12 बजे हिकिड़ो ईंदो हुओ, इहो कंदो बिलियो 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 ईअं कंदो। जी 12 बजे छा निंड जी तो फिटाए बाबू। राति जो हिकिड़े ॾींहुं मां 12 निकिरी वियुसि, मुझे पुछूं मुझे भाई क्या ये है? बिलो बिलो बिलो, उबले उबले अंडे नहीं होते हैं? मुझे यार सीधा तो बोलो, पता ही नहीं चलता कि बिलो 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 बिलो, पता नहीं क्या बोल रहे हो। उन्हें टैकी करके तो मुझे बेदा खणी होते। ये कूलर उस्ताद घुमाईंदा विच में, ये ॻाढ़ा कूलर आया न जॾहिं, हिन में अंडा जेको बॉइल करे पिया घुमंदा हुआ माण्हू। जी जी जी, सो इहो मज़ो पंहिंजो, इहो हिननि जो वरी मज़ो। भला इहो वरी साइकिल ते ईंदो हो। भला ही ॿी ॻाल्हि ॿुधायां तूं, हाणे नए लाड़काणे साइड अञा मथां हुजे, बेहन वारा ईंदा। हाँ, खट्टा भी है, बे ये मटको खणी ईंदा, ऑरेंज खट्टा भी है, खट्टा छोला। उहे अॼुकल्ह अलाए काॾे सुभान उहे ॾाढा सुठा हूंदा आहिनि। बॉइल जेके बेह हूंदा आहिनि, मसालो चङो त मां बेहन वारी ॻाल्हि कई, ईअं न चयो त बे मां खपाया, सभु चयो मां बि खपाया। न खपाया न, मूंखे वणंदा आहिनि खट्टा। जेकी शइ असां सां गुज़री हूंदी त असां त ॿुधाईंदासीं न। छा गुज़री आहे? सिर्फ़ु तव्हां ई ॿुधाईंदव, सिर्फ़ु तव्हां ई ॿुधाईंदव छा गुज़री आहे। तव्हां ते दर्द जो गानो ई ॿुधाए खणी हिकिड़ो। दर्द जो दास्तान थोड़ी ना हाणे ॿुधाईंदासीं। दर्द जो दास्तान ख़ुशी जो बे खाधव, ॻाढ़ा बे इहे ऑरेंज शौक़ सां, ऑरेंज हूंदा आहिनि। ऑरेंज हूंदा आहिनि? त खपाया तव्हांखे ख़बर न आहे? ऑरेंज मां पेड़ा खपाया आहिनि, वरी बि ख़बर न अथसि। नारियल खपाया, लाई खपाई आहे। ऑरेंज हूंदा आहिनि। अच्छा, त पोइ बे वठंदा आहियो तव्हां?
मां त रुगो न मटके खे ॾिसंदो हुअमि हुनखे त की टिकट ते खणी कीअं थो घुमाए। न न असां वठंदा मां यूट्यूबर हुआसीं, हो। वठंदा ऐं उनखे स्कूल मां वठंदा हुआसीं। ऐं उनखे जेका इहा माना जेके स्टैंड पाण चऊं कानन वारी हूंदी उहा बि डिगी हूंदी हुनखे कुले ते खणी घुमाईंदो हो। अच्छा कुले ते खणी असां वटि त गाॾो ईंदो हो, मतिलबु रेडी हुआ स्कूल जे ॿाहिरां बीहंदी, असांखे परमिशन मिलंदी पोइ वञी वठी ईंदा हुआसीं। सही, उन वटि गाॾो न हूंदो तव्हां वटि गाॾो न हूंदो या तव्हां वारे वटि हमरा सुस्त हूंदो, पाण माज़ूर हूंदो न खणी सघंदो गाॾो हूंदो जो वीचारो परे परे खाईंदो। ऐं उन सां गॾु चांवर छोलनि वारा बि बीठा हूंदा हुआ, नान कटाई वारा बि बीठा हूंदा हुया, लाहौरी गजर उहे बि बीठा हूंदा हुया, ये स्कूल जे ॿाहिरां इहे बीठा हूंदा। हलीम खाधो हुयो स्कूल जो? हाँ खाधो स्कूल जो हलीम ॾाढो वणंदो आहे, शौक़ सां खाधो आहे। ऐं हलीम वरी प्लेट में खाइण जो मज़ो पंहिंजो आहे, पर थेलीअ में ई हुनखे थेलीअ में थोरो टुकड़ो करे थेलीअ में ई खाइण जो मज़ो पंहिंजो आहे। ईअं कॾहिं कयो ईअं कयो त हूंदो इहो पॉसिबल ई न कयो हुजेव। आउं ॿुधायां थो, सभु ॿुधायो भले, इहे नंढपण जूं माना यादगार शयूं आहिनि न। हा पर हलीम खाईंदी न आहियां त मां सफ़ा लॻींदा आहियो, छोला चांवर खाईंदा आहियो, मुहांडो बि तॾहिं ई ईंदव नी। छोला चांवर ई मुंहिंजा फेवरेट नी। असां हलीमा गुरमाणो थी वियो न न हलीम सुठो हूंदो, मसालो एक्स्ट्रा विझाए करे बसर इहे सॼा असां हलीम त वॾो मसालो शौक़ सां खाईंदासीं। टाटरी हुन में पवंदी, टाटरी चिकन विझंदा आहिनि न त मसालो हिकिड़ो हूंदो खटो चाट मसालो उहो जेको हूंदो टाटरी हूंदी, ॾाढो सुठो हुन सां ज़ाइको थी वेंदो, टाटरी मिलाईंदा आहिनि। वाह वाह। ॿियो छा खाधव बचपन ई हूंदो आहे नंढपण? ॿियो छा छा खाधव नंढपण ई खाया? झूला भिंडियूं कॾहिं माना कटेव अम्मा जे सां गॾु? भिंडियुनि जी बूंदी कॾहिं आयो आहीं गिटनि ते, चेहरे ते, हेॾे होॾे नक ते? हा मैडम सुमेरा क्ले दी समझ रही हैं आप क्या कह रहा हूँ? आप कह रहे हैं कि अम्मी के साथ कभी भिंडी कटवाई और उसके और वो फेस पे लगाई। आपने किया ऐसा कभी? देखिए बचपन में किसने क्या नहीं किया। आप बचपन तो बचपन तो ये शर्मा रही है, हमने नहीं किया भाई, कि सबने किया भाई, कहने किया था वो मतलब शर्मायूं था तो समझी वञो इहो असां बि कयो। शर्माइण मां समझी वञो असां भला कॾहिं ईअं गोगड़ू कटी ईंदी, अधु गोगड़ू चट खाई छॾिया माण्हू। हाँ इहो कच्चा गोगड़ू त हाणे बि खाईंदा आहियूं, हाणे बि खाईंदा आहियूं। गोगड़ू पंजाबी में भी गोगड़ू कहते हैं। गोगड़ू मटर छिलण शलजम। यस सही सही। वो तो अभी खाते हैं पकने से पहले इतना खा लेते तो अम्मा डांटती थी भाई पकाऊंगी क्या? हाँ ऐसे ही खा लिया आपने, पकाऊंगी क्या? आज के बच्चे ये नहीं करते हैं, अक्सर ये हम चीज़ फील करते हैं। हम तो वो बंद गोभी फूल गोभी भी मम्मी काट रही होती थी, हम उठा के भाग रहे हैं, वो कहती पकेगा क्या, तुम लोग खा रहे हो। सही बात है, इसी तरह सही सही। आजकल तो बंद गोभी और फूल गोभी दोनों ही मजेदार है वैसे, वो सलाद में भी काम आ रही है। सीजन ही वही है, सीजन वही है। गाजर अब ये सफ़ा ये बायताल थी तो जल्दी वाइंड अप कयो, ये ता खाइण पीण जी शयूं ॿुधायो था, वात पाणी पाणी थी वियो सभिनी जो। सो वरी महिरबानी तव्हांजी, तव्हांजे अचण सां प्रोग्राम में रौनक वधी, ॾाढो सुठो लॻो। बहुत शुक्रिया जी आपका भी, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए। उस्ताद बादल रही तव्हांजी वरी महिरबानी। या ठिपीअ रांदि तोखे नंढपण में इहो चङो कमु कोन कयो अथव बाक़ी आख़िर में सुठो कलाम ॿुधायो। मोहम्मद अली साईं तव्हांजी वॾी महिरबानी, ऐं वॾी महिरबानी तव्हांजी जिन जेको असांजो प्रोग्राम ॾिठो पिए। हयाती बख़ैर, सुभाणे वरी मिलंदासीं। पंहिंजो पंहिंजनि प्यारनि जो, दिलि वारनि जो, घर वारनि जो, नंढनि ॿारनि जो, बुज़ुर्गनि जो, बीमारनि जो, ऐं उन्हनि जो बि ख़्यालु रखिजो जिन जो ख़्यालु रखण वारो केर बि कोन्हे। जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु। ॾिसण जो मज़ो बसि निगाहुनि में आहे, ईअं हुस्न हूंदो हिजाबनि में आहे। मोहब्बत सवाबा, मोहब्बत सवाबा पक्की साबिती असां सॼल ॾोह किन किन किताबनि में आहे। मोहब्बत हुजे साण पोए मौज मस्ती, अकेलो बुखारी अज़ाबन में आहे। मुरकण जे वक्त तुहिंजा हलब जे टिड़ी पवन, मुरकण जे वक्त तुहिंजा हलब जे टिड़ी पवन। समझी गुलाब कहीं था, समझी गुलाब कहीं था, भौरा मिड़ी पवन। मुरकण जे वक्त तुहिंजा
हलब जे टिड़ी पवन समझी गुलाब कहीं था भौरा मिड़ी पवन मुरकण जे वक्त तुही जा रुख ते जॾहिं थो तोखे हया खां पघर अचे रुख ते जॾहिं थो तोखे हया खां पघर अचे वल्लाह सोना मूंखे ईअं थो नज़र अचे तुंहिंजे गिलनि ते साफ़ था तुंहिंजे गिलनि ते साफ़ था मोती जड़ी पवन मुरकण जे वक्त तुंहिंजा हलब जे टिड़ी पवन समझी गुलाब कहीं था समझी गुलाब कहीं था भौरा मिड़ी पवन मुरकण जे वक्त तुही जा जुल्फन जा वकड़ खोले जॾहिं थो समहा करी जुल्फन जा वकड़ खोले जॾहिं थो समहा करी ॼण ॾींहं ते थो रात जा पर्दा रवां करी तहज़ीम लाए कहीं था तहज़ीम लाए कहीं था तारा खिड़ी पवन मुरकण जे वक्त तुही जा हलब जे टिड़ी पवन मुरकण जे वक्त तुही जा डंदण कंदे डंद घसन त घसण ॾे डंदण कंदे डंद घसन त घसण ॾे फणीअ ॾींदे वार छणन त छणण ॾे सुरमूं पाईंदे अखियूं सड़न त सड़न ॾे पर सच चवंदे यार रुसे त रुसण ॾे तुंहिंजे दाद खे सदाई तलब मिठा तुंहिंजे दाद खे सदाई तलब मिठा तुंहिंजी दाद खे सदाई तलब मिठा तोसां मिलाए पंहिंजो तो नज़रूं मगर मिठा चेड़ा कनेण तुंहिंजा चेड़ा कनेण तुंहिंजा था झटपट चिड़ी पवन मुरकण जे वक्त तुंहिंजा हलब जे टिड़ी पवन समझी गुलाब कहीं था भौरा मिड़ी पवन मुरकण जे वक्त तुही जा हलब जे टिड़ी पवन मुरकण जे वक्त तुही जा मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।